अस्सलाम वालेकुम। मैं तांजी पाती दुआ मेमर म्यूजिकल नाइट विद कशिश में भलीकार। हर हफ्ते असां वटि तमाम खूबसूरत गेस्ट मौजूद हुंदा आहिनि, त अॼु बि असां वटि तमाम सुठी पर्सनैलिटी मौजूद आहे। त मुथ खोल तू साकी मैं खानो मां दर्द मिटाइण आयो खोल तू साकी मैं खानो मां दर्द मिटाइण आयो पुत खोल तू साकी मैं खानो मां दर्द मिटाइण आयो जह मूंखे भुलाए आहे छॾियो जह मूंखे भुलाए आहे छॾियो मां तंहिंखे भुलाइण आयो पुत खोल तू साकी मैं खानो मां दर्द मिटाइण आयो मूंसां न कोई हिसाब कजा भुलजी न सवाल जवाब कजा हो अज मूंसां न कोई हिसाब कजा भुलजी न सवाल जवाब कजा खामोश थी वेही ॿुधंदो वञ खामोश थी वेही ॿुधंदो वञ मां तोखे ॿुधाइण आयो पुत खोल तू साकी मैं खानो मां दर्द मिटाइण आयो टुटंदो आको आईनो तीअं ज़ख्मी थी पियो आसीनो जीअं टुटंदो आको आईनो तीअं ज़ख्मी थी पियो आसीनो विया दिल जा हिन दर्द वधी वया दिल जा हिन दर्द वधी मां दर्द घटाइण आयो पुत खोल तू साकी मैं खानो मां दर्द मिटाइण आयो मुंह में वफा जी उम्मीद रखी मां जंहिंजे हयाती वहीद लिखी मुंह जंहिं में वफा दी उम्मीद रखी ना जंहिंजे हयाती वहीद लिखी हुन
हुन बेक़दुरे जो अॼु दिल था हुन बेक़दुरे जो अॼु दिल था मां नाम मिटाइण आयो उत खोल तुसां की मैं खानो मां दर्द मिटाइण आयो उत खोल तुसां की मैं खानो मां दर्द मिटाइण आयो जंहिं मूंखे भुलाए आहे छॾियो जंहिं मूंखे भुलाए आहे छॾियो मां तंहिंखे मिटाइण आयो उत खोल तुसां की मैं खानो मां दर्द मिटाइण आयो मां दर्द मिटाइण आयो मां दर्द मिटाइण आयो इलाही अमेज़िंग सॉन्ग त कंहिं तारीफ़ जा मोहताज ना आहिनि तमामु सुठा डायरेक्टर तमामु सुठा इंसान काशिफ वकाणी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो मां बिल्कुल ठीक आहियां तव्हां कीअं आहियो दुआ अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक शोएब भाई कैसे हैं आमिर भाई कैसे हैं ये मेरी टीम है पूरी ये मुझे पूरी टीम आहे न बेशक बेशक अस्सलाम वालेकुम शोएब भाई कीअं आहियो मां बिल्कुल ठीक आहियां तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह मां भी बिल्कुल ठीक ठाक आहियां थैंक यू सो मच सर काशिफ तव्हां टाइम कढी असां वटि आया आहियो थैंक यू चवण त न घुरिजे इन करे तव्हांजो शेड्यूल एॾो बिज़ी हूंदो आहे तव्हांजो शो इहो मुंहिंजो पंहिंजो ई शो आहे कशिश जा जेके बि शो सभु मुंहिंजा शोज़ आहिनि बेशक बिल्कुल हिननि में अचणु जेको आहे हिकिड़ो मूंखे ख़ुशी थींदी आहे त पंहिंजनि दोस्त बि मुंहिंजा सभु हिते हूंदा आहिनि एंडी बि हिते आहे हे बि हिते आहे आमिर भाई बि हिते आहे फयाज़ हिते आहे तव्हां हिते आहियो सभु कहिड़ो पंहिंजो ई माहौल आहे न बिल्कुल केरु हिते न आहे सभु हिते न पंहिंजा आहिनि न सभु कशिश त वञो घर त मिसिंग हूंदो न हितां आहिनि कुझु माण्हू जेके न तो आहिनि नाला वठो न कहिड़ा न आहिनि आमिर शाह कोन्हे को राजा कोन्हे को अॼु आमिर हिते शाह आहे छो मूंखे हिते सेट ते कोन मिलियो न सेट ते बि हुजे इंशाल्लाह उन्हनि खे बि घुराईंदासीं कुझु पहिरियां जेको आहे मज़र आयो जीअं मूंसां मिलण इहे दोस्त आहिनि इन स्टूडियो मां असांजो कैरियर स्टार्ट थियो चेंज जो जेको मेन हिसो हूंदो आहे न हुनखे असां वठी अचूं हुन में सक्सेसफुल थी वञूं बाक़ी खे त पाण असां खणी वठंदासीं वाह तव्हां अची आयो न बाक़ी पोयां ॿियो सर काशिफ अॼुकल्ह छा पियो हले छा एक्टिविटीज़ आहिनि अॼुकल्ह एक्टिविटीज़ इहे आहिनि जो कशिश ते जेके तव्हांजा प्रोग्राम हलनि था जी सर इहे सुपरवाइज़ कयां थो KTN ते हुजमालो कयां पियो ऐं KTN ते ई मुंहिंजो हले पियो सिरे राग उहो ॾिसां पियो ऐं रंगन भरी शाम में बि वेंदा आहियूं घुमण उते बि घुमण ॾिसण वेंदा आहियूं छा पियो थिए छा न पियो सही थिए बिल्कुलु उहो शो कंदो आबिद आहे पर असां ॾिसंदा आहियूं मथां सरप्राइज़ हो त तव्हांजी सोशल लाइफ आहे न पर्सनल लाइफ में ॿुधायो अॼुकल्ह छा पिया पर्सनल लाइफ में घर ॿार तो ये नॉर्मली रूटीन ॿारनि जो स्कूल निंड मां उथणु सवेरे उनखे स्कूल छॾणु स्कूल खणणु छो पिक एंड ड्रॉप मां पंहिंजे ॿारनि खे पाण ॾींदो आहियां अच्छा हा मां कंहिंजे वैन वारे जा हवाले नथो करे सघां पंहिंजा ॿार छो डाउटफुल आहे न वेनूं जेके हूंदियूं आहिनि स्कूल्स जूं उहे मिसाल 12 बजे ऑफ थींदो आहे तोखे घुमाए पूरो शहर सभिनि ॿारनि खे छॾींदे 2:30 बजे 3 बजे ॿार घर पहुचनि था गर्मी में अच्छा 2.5-3 कलाक वीचारा उहो जेको सफ़र कनि हरू भरू अच्छा सर काशिफ मां ॿुधो आहे तव्हांखे हर कंहिं सां इश्क बार थी वेंदो आहे त हे सच ॻाल्हि तव्हां ग़लति ॿुधो आहे इश्क सिर्फ़ु हिकु दफ़ो थींदो आहे दिलि लॻियूं बार थींदियूं आहिनि तव्हांखे घणी दफ़ा इश्क थियो मूंखे इश्क हिकु दफ़ो ई थियो ऐं ग़लति थियो तमामु न थियणु खपंदो अच्छा घणो अर्सो हलियो 12 साल हलियो हुन खां पोइ वरी दिलि चए थी इश्क कयां इश्क कयां त मां हिते वेठो हुजां इश्क कयां न मतिलबु हिकिड़ी अट्रैक्शन हूंदी आहे अट्रैक्ट कंदो आहे वरी उहो रिपीट ग़लती जंहिंखे तव्हां चयो पिया ग़लतीअ जेकी रिपीटेशन हूंदी आहे न उहो ब्लेंडर हूंदो आहे अच्छा ऐं मां ब्लेंडर नथो करणु चाहियां अच्छा दिलि लॻी घणा चकर थिया दिलि लॻी रोज़ थींदी आहे रोज़ पोइ वधीक टाइम तक हली कोन सघंदी आहे न हाणे सिंगर ऐं असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे ख़ूबसूरती वणंदी आहे जेको बि आर्टिस्ट हूंदो जेको बि उहो चाहे नेचर जी हुजे ख़ूबसूरत शयूं कंहिंखे न वणंदियूं आहिनि या उहो इंसानु हुजनि ख़ूबसूरत त हिकु आर्टिस्ट जेको बि हूंदो आहे उहो ब्यूटी लवर हूंदो आहे तव्हां पाण आर्टिस्ट आहियो ऐं तव्हांजी पंहिंजी बि तव्हां ॾिसंदो आहियां मां तस्वीरूं तव्हां कढंदा हुआ मुख़्तलिफ़ जॻहनि ते तव्हां वेंदा हो त तव्हांखे पाण ख़ूबसूरती वणंदी आहे न त आर्टिस्ट बेसिकली हुस्न परस्त हूंदो आहे अगर को हरू भरू शर्मा आहे हिन में हुस्न परस्त न ख़ूबसूरती मूंखे वणंदी आहे असां सेगमेंट आहे फर्स्ट अंताक्षरी त शेबा तव्हां स्टार्ट कयो
ये मुझे इसी में काशिफ भाई इजाज़त देना मुझे। हाँ, जो सिखाया था आपको याद है? ठीक है, तो ये हमारा सेगमेंट है और ज़रूर कैसे बताऊं क्यों तुमको चाहूं यारा, बता ना पाऊं बातें दिलों की तुमसे कहा ना जाऊं। तू जाने ना, तू जाने ना, ना नून। तो इसमें जरूरी हम पाकिस्तानी गाने गाए? नहीं, आपकी मर्जी, आप इंडियन भी गा सकते अच्छा, हैं, तो फिर आप पंजाबी भी गा फिर सकते आप हैं, उसे- पठानी भी फिर गा आप उसे सकते कहाँ हैं। जीतोगे? नहीं जीत सकते। नजर के सामने जिगर के पास कोई रहता है, वो हो तुम। नजर के सामने जिगर के पास। सीन 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 सलाम इश्क मेरी जान जरा कबूल कर लो, तू हमसे प्यार करने की जरा सी भूल कर लो। दे दो मेरा दिल बेचैन है अजनबी, हम पता सफर नहीं के क्या लिए। हम सफर के अजनबी, लिए इतने पुराने गाने तो मैं क्यों गा रहा हूँ, इन्हें गाना चाहिए था ना एक्चुअली। आपने गा लिया, आप मैं गाए ना, क्या ये गाए आप गाए हाँ, थोड़ा आप सा। मुझे याद नहीं है सही तरीके। सलामी इश्क मेरी जान जरा कबूल कर लो, इतना ही याद था। अरे करने की जरा से इतने पुराने भाई, गाने ये आप वाली ले लाइन कर गाना आए। ये गाना है, दावत है। अच्छा इसमें यही लाइन तो काम की थी। नहीं, ये वाला गाना नहीं, दोबारा सीन से आप गाना गाएं। चले चले भाई। आज के जमाने के गाने गाएं, चल आपने खुद ही गा दिया भूल ना? जाते हैं। सागर किनारे वाह वाह। दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है सागर किनारे। ये रे यानी ये दुआ है मेरी रब से, तुझे आशिकों वाह, वाह। में सबसे वाह, वाह। मेरी आशिकी पसंद आए, मेरी आशिकी पसंद आए। ये मेरा दिल प्यार का दीवाना, ये मेरा दिल प्यार का दीवाना। ना नून। नजर में तू जिगर में तू, जहाँ देखूं वहाँ है तू। ये कौन सा गाना है? तुझे अपना बनाया है, तूने दिल मेरा चुराया है। ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें तुम ही कह दो अब ऐ जाने बहार, हम क्या करें। क्या है? नून करें उनसे नाराज सवेरा है, हर ओर अंधेरा है, कोई किरण तो आए कहीं से आए आए, नाराज सवेरा है। ये आप दोनों ही खेल रहे, मैं चुप करके बैठी हूँ। ये से सुनो। ये से अभी तो सुना है, ये मेरा दिल प्यार का दीवाना। फिर से ये आया, ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये दिल में रहने वाले दिल से नहीं निकलते, बदले हजार मौसम रिश्ते नहीं बदलते,
रिश्ते नहीं बदलते। फाइनली कौन विन हुआ? बस बहुत सारी हमने कोशिश कर ली, हम नहीं जीत सके। नहीं जीत सकते। तो फाइनली विनर तो आप ही हैं, क्लैपिंग कर लें हमारी हारने की खुशी में उनकी जीतने की खुशी। आज मैं समझ गया था क्योंकि मिक्स गाने थे, हम जीत सकते ही नहीं थे। मजा आ रहा था वैसे, आप दोनों खेल वो रहे तो थे। काशिफ भाई को तो खैर क्या सुन के थोड़ा मजा सा आता सही है, से बोला ना, सुन के मजा आता है काशिफ भाई को, यकीन वो आपको मानिए। सुनाते हैं जो आपको सुन के मजा आता है। वो मेरे बॉस हैं, वो खोल के बात किया आपके करें गेस्ट ना। हैं मेरे ये मेरे दोस्त हैं, बॉस नहीं हूँ मैं इनका, ये मेरे भाई हैं, शोभी भाई जो हैं। और कोई इनका तारीफ प्यार है। तारीफ? तारीफ कुछ ये missing कि हो? नहीं बहुत ज़बरदस्त कोऑपरेटिव। सेट पे थोड़ा सा गुस्सा आ जाता है, लेकिन ये है कि वैसे No doubt, इसमें कोई शक बहुत नहीं है। हाँ काम के वक्त काम चाहिए। खैर हम लोग कंटिन्यू करते हैं इस बात को भी। नाज़रीन, वक्त है हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां हाज़िर थींदासीं ऐं कचेरी कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, वंस अगेन भलीकार। सर काशिफ, तव्हां सां अॼु मां छा पुछां? तव्हांखे जेको दिलि चाहे तव्हां पुछो। हाय हे मौको तो मिस हुई भी कौन हाँ, था। शिव भाई क्या पूछना चाहिए? अच्छे सवाल पूछने चाहिए। बहुत जैसे कि? ज़बरदस्त। जैसे कि अच्छे वाले जो आप अक्सर कर देती हैं ना, वो कर लें आप। अक्सर वाले कैसे करूं? आज कुछ नया होना चाहिए। सर काशिफ आए यार, हाँ ये बात तो है। है ना? अपनी जिंदगी के बारे में बताएं, सबसे खूबसूरत लम्हे कौन से थे? सबसे खूबसूरत लम्हे वो थे जब मेरे वालिद साहब हयात थे, हमारे साथ थे, और उनके साथ बिताया हुआ हर वक्त हर लम्हा वो खूबसूरत था। त हिन जे सिवा तव्हां लाइफ में जेको टाइम स्पेंड कयो, हिन में सभिनीनि खां सुठो टाइम तव्हांखे कहिड़ो लॻियो आहे? हिकु त फादर, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, हिन खां पोइ बाबा खां पोइ पंहिंजे ॿारनि सां सुठो लॻंदो आहे, पंहिंजी औलाद सां। जो औलाद जेकी हूंदी आहे उहा उनजे मथां तव्हां कुझु बर्दाश्त न करे सघंदव। तव्हां Exactly. पंहिंजे मथां का बि तकलीफ़ बर्दाश्त करे था, पर तव्हां चवंदा मुंहिंजे ॿारनि खे ईअं न थियणु खपे। एग्जैक्टली। औलाद सर काशिफ, ऑलमोस्ट तव्हां फ्री हूंदा आहियो जेॾी महिल तव्हां टाइम तव्हां वटि घटि हूंदो आहे, अगरि घर फ्री वेठा आहियो ऐं कोई एक्टिविटी बि न आहे त तव्हां छा कंदा आहियो उन टाइम? म्यूज़िक ॿुधंदो आहियां। म्यूज़िक कहिड़े क़िस्म जो? सैड, फास्ट? मां म्यूज़िक उहो ॿुधंदो आहियां जंहिंमां मां सिखी सघां। मां अहिड़ा सिंगर ॿुधंदो आहियां जिन मां मां कुझु सिखां। फास्ट म्यूज़िक जेके इहे अॼुकल्ह हले थो, इहो उन में सिखण त कुझु न, उन मां म्यूज़िशियन सिखी सघनि था, बीट उन में रुगो बीट आहे। उहे गाना जंहिंमें माना सिंगिंग जो कमु हुजे। अच्छा, उहो ई शइ तव्हां ॿुधंदा आहियो जेको तव्हांखे कमु बि करिणो आहे, सिखण लाइ बि मिले। अॼुकल्ह तव्हां इलाही सारा सॉन्ग्स बि कया आहिनि, सभिनीनि खां वधीक कहिड़े शाइरनि खे ॻाइणु पसंदि कंदा आहियो? शाइर असांजे सिंध जा सभु सुठा आहिनि, ऐं फैज़ सियाल तमामु सुठो शाइर आहे, मुंहिंजो दोस्त आहे, उन में काफ़ी गाना कया आहिनि, उहो उनजी शाइरी तमामु सुठी आहे। ऐं वफ़ार तबसुम साहब जेके आहिनि उहे मुंहिंजे वालिद साहब जा दोस्त बि आहिनि ऐं मूंसां बि तमामु घणो प्यारु कंदा आहिनि। अॼु ताईं मां हुनजी शाइरी ॻाई न आहे। हाणे मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां हुननि खां हिकिड़ो गीत वठां, ऐं तक़रीबन 2 सालनि खां मुंहिंजी ॻाल्हि हले पई, हो चवनि था तुंहिंजे लाइ लिखां थो, जॾहिं लिखी अथनि मां ॻाईंदो ज़रूरु। इंशाल्लाह ज़रूरु। सर काशिफ, मतिलबु हिकिड़ी हसरत ख़ैर तव्हांखे मां नथी सम्झा हुजे, पोइ बि इंसान जी ख़्वाहिश हूंदी आहे कंहिंसां गॾु ड्यूट करण जी, कोई अहिड़ो फ़नकार हुजे जेको तव्हांजो आइडियल हुजे, तव्हांखे शौक़ु हुजे, फीमेल हुजे या मेल, एज़ यू विश। ड्यूट जेको आहे मां असांजे पाकिस्तान में जेके असांजा खोड़ सारा आर्टिस्टनि सां मां कयो आहे, पर उन में मूंखे जेकी ख़्वाहिश आहे उहो मैडम हुमेरा चना सां करण जी ड्यूट ख़्वाहिश आहे। नो डाउट, उहा तमामु सुठी सिंगर फ़नकार आहे। आहिनि, तमामु। सर काशिफ, 3 जेको आहे नाला वठंदसि, उन्हनि में तव्हांखे वोटिंग करणी आहे। हा ठीकु आहे, मां तव्हां झड़ो कराईंदुमि। अच्छा ये ॿुधायो, मेल वठां फीमेल? जेको तव्हांजो दिलि चए वठो। पक हा पक। आमिर शाह, नजफ अली, मुमताज़ मलाई। सही, मुंहिंजा दोस्त आहिनि तमामु सुठा। सिलेक्ट हिनखे करणी छा चवां हिननि खे? रेटिंग करणी आहे न, मतिलबु सभिनीनि खां सुठो केरु थो ॻाए? सुठो केरु थो ॻाए? टिनी जो डिफरेंट कैटेगरीज़ में ॻाइनि था न, हर को पंहिंजे कैटेगरीअ में सुठो थो ॻाए, ऐं सभिनि सां मूंखे 3 दोस्त आहिनि मुंहिंजा। हाणे जस्ट वन पॉलिसी न हलंदी थी वन त आमिर शाह, नजफ अली, मुमताज़ मलाई। नजफ अली। पक्की ॻाल्हि आहे? हा, नजफ खे हिकिड़ो जेको हिन ॿिन्ही जे मथां एज हासिल आहे, त नजफ सुठो कंपोज़र बि आहे ऐं म्यूज़िक प्ले बि कंदो आहे। बिल्कुलु। उहो ॿई सुठा सिंगर आहिनि, पर हू कंपोज़र न आहिनि ॿई। आमिर बि कंपोज़र न आहे ऐं नजफ कंपोज़र आहे, मुमताज़ बि जेको आहे मौलाई साहब उहो बि कंपोज़र न आहिनि। नजफ म्यूज़िशियन बि आहे पाण ऐं सिंगर बि आहे, इन करे। बिल्कुलु। अच्छा, असां सेगमेंट आहे बॉक्स पियो आहे, बॉक्स तव्हांखे खणणो आहे, हिन में हिकिड़ी चट हूंदी, हिकिड़ी त न आहे, खोड़ सारियूं आहिनि, पोइ तव्हां बॉक्स खणो, पोइ मां ॿुधायां तव्हांखे। खुल जा सम क्या? जी।
नाग भी निकिरी सके खुल थी जा समसम। हिन में के चिट कढणी आहे तव्हां हिते ई रखी छॾिजो हिन करे बार बार प्रॉब्लम न थिए हाँ कोई इशू ना है, आई विल मैनेज। मुंहिंजी पर्चियूं न किरी वञनि न करंदी तव्हां कुझु। शैनिला अली, शैनिला अली जी माशाल्लाह तव्हां हुननि सां गॾु कमु बि कयो आहे। हुननि जी कोई बैड नेचर ॿुधायो, मतिलबु कि कावड़ हुजे या कोई अहिड़ी शइ जेको तव्हांखे न वणंदी हुजे? शैनिला तमामु स्वीट आहे ऐं मुंहिंजी भेण आहे, तमामु सुठी सिंगर आहे। पॉजिटिव थोड़ी हा पुछो, न नेगेटिव। माहौल ठाहिण ॾे न हाँ माहौल कौन ठाहिणो आहे, जवाब ॾियो जल्दी जल्दी। मुंहिंजी तमामु सुठी वादी आहे, तमामु बहितरीनु सिंगर आहे, तमामु माना हो थोरो जेको आहे न कम में कंजूस आहे, कमु घटि कंदी आहे। अच्छा कमु घटि कंदी आहे, हे माना ॻाल्हि गानो सालनि में ठाहींदी, माना सुस्त आहे कम जे हिसाब बिज़ी सां। हूंदी न, वो बिज़ी आहे छा आहे, पर वो माना जीअं आर्टिस्ट खे हुजणु खपे, एक्टिव हुजणु खपे, हर महीने गानो करणु खपे, हर 2 महीने खां पोइ कमु करणु खपे। माना शैनिला सुस्त आहे, अच्छा ठीक है। हिन जी आहे माना। सेकंड पर्ची विदाउट चीटिंग, ओके। चिटिंग यार कंदो ई कोन आहियां कंहिंसां बि। तव्हां सां पाण थी वेंदी आहे। दुआ मिमण, मुझे के अहिड़ी आदत ॿुधायो जेको तव्हांखे न वणंदी हुजे। तूं सुठी आहे पर हाणे मां छा चवां तोखे। गेम इज़ गेम। तव्हांजी ख़राबु आदत हाणे ज़ोरी आहे का हरू भरू तव्हां में पैदा कयां कोन्हे, मतलब मां टोटली परफेक्ट आहियां, कुछ भी ख़राब आदत कोन्हे छा? अक्सर रात जो मानी स्टेटस रखंदी आहे, पोइ असांखे बुख लॻंदी आहे, पोइ ॾिसी हो 2 बजे 3 बजे सी फला खाधे जा फोटो रखंदी आहे, 2:30 बजे 3 बजे जंहिं महिल असां फारिग थींदा आहियूं, हाणे उन महिल असां गॾु आणियूं उहे शयूं। ओके नेक्स्ट, जंहिंखे बि राति में बुख लॻे पंहिंजी मानी अरेंज करे रखे मुंहुं वांगुरु। नीलम एलिफ, ब्यूटीफुल। ब्यूटीफुल, तव्हां पहिरियों ई चई छॾियो ब्यूटीफुल। कीअं ब्यूटीफुल? ख़ूबसूरत तो हो आहे, सुठी मॉडल आहे ऐं हुन सां मां हाणे हिकिड़ो प्रोजेक्ट कयां बि पियो। तमामु टैलेंटेड आहे, मां हुन सां गॾु कमु कयो आहे। उनजी ख़राबु आदत हरू भरू वीचारी में कहिड़ी ख़राबु सर मां पुछो ई न आहे ख़राब आदत या चंगी आदत या ख़ूबसूरत आहे या न आहे या बदसूरत आहे, तव्हां पाण शुरू थी आहियो। नालो अहिड़ो आहे न, मां छा कयां। ओके सर, नीलम एलिफ जेॾी महिल बि परफॉर्म कंदी आहे उहो चवंदी आहे मूं में हिकिड़ो टैलेंट आहे, बसि मां करे छॾंदमि। त हो तव्हां कमु कयो आहे ऐं तव्हांखे इलाही सारो टाइम थियो आहे हिन फील्ड में न। तव्हां ॿुधायो जेको बि इंसानु कंदो आहे, हर शइ त हुन लाइ परफेक्ट न हूंदी आहे, त हर शइ में कोई अहिड़ो माण्हू हूंदो जेको परफेक्ट थी वञे? हर शइ में माण्हू परफेक्ट हूंदो आहे। नीलम एलिफ खे मां अगरि डिस्क्राइब कयां त उहा जीअं सनम अब्बासी हुई न मॉडल, जी त उनखे हिकिड़ो कमु करण जो जुनून हुयो सनम जी बिल्कुलु। ठीकु, उहो जेको कमु कंदी, डांस हुजे या एक्टिंग हुजे, उहा हुन में घिरी वेंदी, उन में माना इन्वॉल्व थी वेंदी। बिल्कुलु पर नीलम में बि इहा शइ मां ॾिठी, मां नीलम सां गॾु प्रोमो शूट कयो त माना उनखे सराउंडिंग जी परवाह न, त केतिरा माण्हू, इलाही एक्टिव आहे। हा त मूंखे केतिरा माण्हू ॾिसनि था, डोंट केयर, वो चवंदी आहे बसि मां आहियां त मां ई आहियां, मां करे वेंदमि, ऐं माशाल्लाह सुठो कंदी आहे। बॉर्न आर्टिस्ट आहे, जेको न हिकिड़ो आर्टिस्ट हूंदो आहे उहो। सर बाक़ी सभु जेको आहिनि आर्टिस्ट कोन्हनि छा? बॉर्न आर्टिस्ट माना जेको माना उहो पैदाइशी आर्टिस्ट, हिकिड़ा आर्टिस्ट ठहिया आहिनि, पोइ हिकिड़ा पैदाइशी आर्टिस्ट कीअं हूंदा आहिनि? पैदाइशी आर्टिस्ट उहो हूंदो आहे जेको जंहिंमें माना जेके कुझु नेचुरल उहो आर्टिस्ट हूंदो आहे, उनखे बनावट करणी न पवंदी आहे। बी समझी तूं? तव्हां बि आहियो? न बसि हेयर स्टाइल न सम्झो था नीलम चो। ओके फोर्थ पर्ची सनम मारवी। सर हिन जे गानो तव्हां जेको आहे ॻाए ॿुधायो, भले 2 लाइनूं ई जेको तव्हांखे यादि हुजे। सनम जो मूंखे को गानो यादि न आहे, कोई बि यादि न आहे? हिकिड़े 2 लाइन, हिकिड़ी 2 लाइनूं ई। मुंहिंजा यार मिठा मूंखां थी न परे, मुंहिंजी तोखां सिवा घड़ी कान सरे, ओ मुंहिंजा यार मिठा। एतिरो ई न, इहो गानो मूंखे ॾाढो वणंदो आहे सनम जो। शादी वग़ैरह जो प्रोग्राम्स वग़ैरह थींदा आहिनि, हा, त जेको आहे हुननि में त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे परवींदा हूंदो, पर हे पर्चियूं त मां सभु ख़तमु कराए छॾियुमि। दिलि चए त मां इहा पर्ची खणो पर्ची, न बसि वधीक थी वेंदियूं। नारक नालो ॿुधाए छॾ, दिलि में अथी, दिलि त चए थो। ईअं पर्ची बग़ैर मां नाला खणी नथी सघां न। खणी छॾ, ख़ैर आहे, न पाण में ख़ैर आहे।
ख़ैर कीअं लॻियो तव्हांखे असांजो पर्चियुनि वारो सेगमेंट? सुठो लॻो। मज़ो आयो? हा। कावड़ त अचे पई? न छो कावड़ पोइ ॻाल्हाईंदासीं। न ख़ैर आहे। सर डेली रूटीन में तव्हां ऑफिस हूंदा आहियो, अॼुकल्ह फनकार जेको आहे शादी वग़ैरह फंक्शन्स बि कंदा आहिनि, त तव्हां फंक्शन्स वग़ैरह में वेंदा आहियो? न मां शादी फंक्शन न कंदा आहियो? ऐं अॼु ताईं घणा एल्बम्स कया आहिनि? हिकिड़ो एल्बम कयो मां बस बस? 16 सॉन्ग्स आहिनि मुंहिंजा। बाक़ी टाइम ई कोन मिलियो असांखे माण्हुनि में, त कीअं कंदासीं? असां ॿियनि जा करायासीं खोड़नि माण्हुनि जा प्रमोट। तव्हांजे करे ई अॼु माण्हू आहिनि। हा बस अल्लाह से ख़ुशि रखे सभिनीनि खे माना जेके माण्हू आहिनि आमीन आमीन। जे तव्हांजे करे हो या सभिनीनि खे ऑल ओवर? पूरी दुनिया खुश रहे ना। ओ हर माण्हू बात खुश की रहे। बात रह गई और बात भी ख़राब। सर तव्हांखे लॻंदो आहे तव्हां सां केरु जेलस थींदो आहे? मूंखे न लॻंदो आहे। मूंखे न तव्हां लॻंदो कंहिंखां जेलस थींदा आहियो? कंहिंखां बि न। हे त कीड़ो तव्हां इहो मूं में एलिमेंट आहे ई न जेलसी जो। मां अलाए केतिरनि माण्हुनि खे प्रमोट कयो, अगरि मूं में जेलसी हुजे मां कंहिंखे प्रमोट कया ई न। हिन मां ॻाल्हि पंहिंजो में पाण त खे शक प्रमोट कयां न। असांखे प्रमोट तव्हां कयो था, असां हिते वेठा आहियूं सिर्फ़ु तव्हांजे करे। तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां मञो। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, मञण में कोई बुराई थोड़ी आहे। इंसान जंहिंजे बि करे जेको बि हुजे त उहो एक्सेप्ट करे। ताया आहे असां वटि हिते, शुएब भाई आहे, असां तव्हांजे करे, मतिलबु असांजी टीम तव्हां आहियो त असां आहियूं। सब आपके पौधे उगाए हुए हैं। ये पौधे उगाए हुए, हमें पानी रोज डाला करें, अब हमें कुछ सुना दें। गाना सुनाएंगे आपको? शुएब भाई बहुत देर हो गई, कुछ सुनते हैं अब। को पिरी प्यारो अञा विसरे नथो, सोच मुंहिंजी मां सफ़ा निकिरे नथो। दिलकश नज़ारो तू ऐं मां, शाम जो दिलकश नज़ारो तू ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तू ऐं मां, शाम जो दिलकश नज़ारो तू ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तू ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तू ऐं मां। पहरे प्यार जा मिठड़ी मिठड़ी हीर ॾखिण जी थदड़ी थदड़ी, पहरे प्यार जा मिठड़ी मिठड़ी हीर ॾखिण जी थदड़ी थदड़ी, प्यार वारो पंध प्यारो तू ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तू ऐं मां, शाम जो दिलकश नज़ारो तू ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तू ऐं मां। जुल्फन खे चेहरे ता हटाए, मस्त छड़ियो मौसम तो बनाए, हो जुल्फन खे चेहरे ता
मौसम तो बणाए महकी पियो साहिल इसारो तूं ऐं मां समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं वाओ अमेजिंग सॉन्ग है, मुंहिंजो फेवरेट सॉन्ग, मूंखे इलाही मज़ो आयो। तव्हां नंढड़ा हूंदो जॾहिं तव्हां ॿुधो हूंदो। मां तव्हां जेॾीमहिल जेको हिन खे कयो, हिन जी वीडियो वग़ैरह ठाही त हुन टाइम मां चयो हे गानो आहे त सुठो। जेॾीमहिल मां टिकटॉक ठाहिण वेठमि न त हो मां मथे सॉन्ग्स कयमि त मूंखे वणियो। पोइ जेॾीमहिल मां वीडियो ठाहे छॾी पोइ मूंखे ख़बर पियो इलाही ख़ूबसूरत सॉन्ग तव्हां कंदा आहियो। आइडिया तव्हां वटि कीअं ईंदा आहिनि? आइडिया कीअं ईंदा आहिनि? जी बेसिकली मां पाण कंपोज़ कंदो आहियां पंहिंजा गाना। जेको तव्हां पहिरियां ॿुधियो हुयो मैखानो, इहो बि मुंहिंजी कंपोज़िशन आहे। शाम जो दिलकश नज़ारो बि मुंहिंजी कंपोज़िशन आहे। जंहिं महिल माण्हू पंहिंजे लाइ शइ ठाहींदो सुठी ठाहींदो न। तव्हां कपिड़ा ॾिसो केॾा सुठा पाया आहियो, तव्हां पंहिंजे लाइ वरिता आहिनि। इहे तव्हांखे कंहिं ॼाणा हुजनि हा तव्हां थोरा घटि वठो। कचेरी कंटिन्यू कयो था। वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थी कंटिन्यू कयो। वेलकम बैक नाज़रीन, वंस अगेन भलीकार खूबसूरत गेस्ट असां वटि मौजूद आहिनि। शेब भाई हमेशा असां सां गॾु हूंदा आहिनि। तो सर काशिफ जो है आजकल क्या नया आने वाला है? कोई प्रोजेक्ट, कोई सॉन्ग जो नहीं पता, या कोई ड्रामा या कोई मूवी? नवां जेके मुंहिंजा ॿ गाना अचनि पिया। हिकिड़ो मां साद अलवी सां कयो आहे रिकॉर्ड, ऐं हिकिड़ो मां कयो आहे शानी भाई सां। शानी भाई जेको आहे उहो थोरो टाइम वठंदो आहे मुंहिंजनि गाननि ते, उहो सुठो करे ठाहींदो आहे। शानी भाई वटि पियो आहे गानो, उहो गानो जॾहिं ॾींदो हिन हफ़्ते चयो त ॿई गाना मिली वेंदा। ॿ गाना इहे ईंदा, ऐं इन खां पोइ वरी जेको आहे हिकिड़ो प्रोजेक्ट आहे KTN जो ई, सना खान मुस्तफ़ा, उहो मूंखे करिणो आहे। ठीकु आहे। ऐं हुन जे सिवा मां तव्हांखां पुछणु चाहियां थी, मतिलबु अहिड़ो कहिड़ो शख़्स आहे, अहिड़ो कहिड़ो फ़नकार आहे जंहिंखे जल्दी शौहरत मिली वई हुजे? फ़नकार खोड़ सारा अहिड़ा आहिनि, माना नसीब, राग ऐं भाग जेको आहे उहो ॿ अलॻि शयूं आहिनि। जी। त इएं जेको मां पंहिंजे लाइफ में एक्सपीरियंस कयो, माना ॾिठो, जेको जिन फ़नकारनि खे माना तमामु जल्दी माना हिकिड़े गाने में ई सुपर हिट थी आहे, उन में असांजो ग़ुलाम हुसैन उमरानी ॾिठोसीं। आशिक़ मजबूर आहे, भली केॾो बि कंदार हुजे, पूरी दुनिया में हुनजो इहो गानो हिट थियो, तमामु वॾो माना हुनखे फेम मिलियो। हिकिड़ो ई फ़नकार मुंहिंजे मां पंहिंजी लाइफ में त उनखे ॾिठो। ईअं त फेम त काफ़ी फ़नकारनि खे मिलियो, पर जेतिरो तकिड़ो फेम था तव्हां चओ न, ईअं त मुमताज़ मौलाई बि तमामु अॼुकल्ह असांजो सिंध जो सुपर स्टार आहे, तमामु घणो मशहूरु आर्टिस्ट आहे। काफ़ी ॿिया आर्टिस्ट तमामु मशहूरु आहिनि, पर मां हुनखे जेको आहे ग़ुलाम हुसैन उमरानी खे तमामु तकिड़ो फेम मिलियो। ॿिनि गाननि में अलाह सही बचायो न त वञा मरी, ऐं इहो आशिक़ मजबूर आहे, ॿिनि गाननि सां सुपरस्टार थी वियो। नो डाउट, हिनमें कोई शक न आहे। सर तव्हांजो जेॾीमहिल तव्हां सिंगिंग जी तरफ़ स्टार्ट थियो त कीअं स्टार्ट थियो, कीअं शौक़ु थियो? सिंगिंग जो मूंखे शुरू खां ई शौक़ु हुयो, ऐं पोइ जंहिं महिल मां 2005 में KTN जॉइन कयो, पोइ कशिश हुन वक़्तु प्लान थिए पियो, त पोइ उन वक़्तु सिंगिंग गाना तमामु घणो ॿुधंदो हुउमि। ईअं न आहे त मां हिते अची को सिंगर थी वियो आहियां, छो जो मूंखे एतिरा गाना ॿुधल आहिनि। शोभी भाई खे ख़बर आहे त माना दुनिया शायदि ई को गानो मां छॾियो हुजे जेको मां न ॿुधो हुजे। उनजा मूंखे हिकु अस्थाई अंतर त घटि में घटि यादि हूंदो, तक़रीबन गाननि जा 10 खां 12 हज़ार खां मथे मूंखे गाना यादि आहिनि। इहो मां एतिरो ॿुधो आहे न, त उहो मुंहिंजे अंदरि हुयो नेचुरल, को तव्हांखे ठाहे नथो सघे सिंगर। पोइ वरी हिते प्लेटफॉर्म मिली वियो KTN जो, हिते इन करे मीडिया जी फील्ड में तव्हां खां अलावा तव्हांजी फैमिली में कोई आहे? न, कोई बि न। तव्हांजे ज़हन में आइडिया कीअं आयो? तनवीर शेख जेको आहे असांजो KTN ग्रुप जो COO साहबु, उहो मुंहिंजो क्लास फेलो आहे, ऐं उहे हिते KTN में आया जंहिं महिल, त उन वक़्तु पहिरियां मां हिते एडमिनिस्ट्रेशन में आयो हुउमि। अच्छा। बेसिकली त मां इंजीनियर आहियां। पोइ जंहिं महिल तनवीर साहबु, अतर साहबु, असलम साहबु मुंहिंजो इंट्रस्ट ॾिठो प्रोडक्शन जी साइड ते वधीक आहे, ऐं मूं में थोरी क्रिएटिव शयूं आहिनि, मां डिस्कस कंदो हुउमि अतर साहब सां, तनवीर साहब सां, त
त पोइ उन्हनि मूंखे ट्रांसफ़र कयो एडमिनिस्ट्रेशन मां अच्छा प्रोडक्शन साइड ते तुंहिंजो दिमाग़ हेॾे थो हले तूं हेॾे ई वञ मतलब ईअं तव्हां स्टार्ट कयो ईअं स्टार्ट हिन सवाल सर तव्हां खोड़ सारे माण्हुनि खे सपोर्ट कंदा आहियो कुझु मञंदा आहिनि कुझु नथा मतिलबु अॼु ताईं चवंदा आहिनि मैम काशिफ़ असांखे छा कयो आहे असां पाण कयो आहे सॉरी टू से मां काशिफ़ थी वियमि बट चवंदा आहिनि खोड़ सारा माण्हुनि काशिफ़ असांखे छा सपोर्ट कंदो असां पाण ई थिया आहियूं असांजो नालो पाण ई पियो आहे त सर छा सोचे तव्हां सपोर्ट कंदा आहियो ॾिसो चैनल आहे चैनल में असांखे नवां आर्टिस्ट खपनि न जी ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे आर्टिस्टनि सां ई चैनल हूंदो आहे त असां त हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾींदा आहियूं उन्हनि माण्हुनि खे जेके माण्हू टैलेंटेड हुजनि जी ऐं जेके बि माण्हू मां इंट्रोड्यूस कराया आहिनि उहे सभु टैलेंटेड को बि अहिड़ो माण्हू न आहे जेको मां इंट्रोड्यूस करायो हुजे ऐं उन खां पोइ हो जेको आहे कोई निकितो हुजे त भाई बेकार माण्हू इंट्रोड्यूस करायो सभु सुठा आर्टिस्ट इंट्रोड्यूस कराया आहिनि आर्टिस्ट सुठो हुजणु हिकिड़ी ॿी शइ आहे इंसानु सुठो हुजणु हिकिड़ी ॿी शइ नियत जेको आहे इहे ॿ शयूं अलॻि अलॻि आहिनि तव्हां पंहिंजे आर्ट में सुठा हो तव्हां केॾा बि सुठा हो तव्हां इंसानु सुठा न आहियो त तव्हां माना आर्टिस्ट बि बेकार आहियो सर मुंहिंजो पुछण जो मक़सदु इहो आहे तव्हां जेको इंट्रोड्यूस कराइनि खोड़ सारा डायरेक्टर आहिनि असांजी फील्ड में न खोड़ सारा अहिड़ा डायरेक्टर आहिनि नाला त मां कोन खणंदसि त पोइ अगरि कंहिंखे चओ बि त कॉल कयो बि असांखे कमु खपे त हो इलाही रूड ॻाल्हाईंदा आहिनि ऐं चांस इलाही घटि ॾींदा आहिनि त तव्हां मतिलबु छा सोचे मतिलबु कंदा आहियो टैलेंट जे करे मां इहो सोचींदो आहियां त असांजा जेके सिंधी चैनल्स आहिनि जेके बि आहिनि इहे असांजे सिंधी माण्हुनि लाइ आहिनि ऐं उन्हनि जे लाइ आहिनि उन्हनि में अगरि टैलेंट आहे असांजे यूथ में छो जो मूंखे माना इन जॻह ते माना एॾो इज़ीली पहुची वियुसि मां ठीकु आहे न छो जो मुंहिंजो जंहिं महिल चैनल खुले पियो कशिश मुंहिंजो असलम साहिब सां या अतर साहिब सां या तनीर साहिब सां मुंहिंजो हिकिड़ो अहिड़ो माहौल ठही वियो हो छो जो मां हिते कमु कंदो हुउमि मूंखां प्यारु कंदा सभई मूंखे एॾो इज़ीली एक्सेस मिली वियो गानो मां कयो मुंहिंजो मिंट में गानो अची वियो माना हर शइ मुंहिंजी जल्दी जल्दी थिए पई त वरी ॿिया जेके माण्हू खे ॾिसां पियो मां त उहे वीचारा सालनि खां परेशान आहिनि त इन करे मां उहो माना हिकिड़ो कर्ज़ु लाहियां पियो उन्हनि जो त मुंहिंजे मथां मूंखे किन माण्हुनि सपोर्ट कयो त मां बि ॿियनि खे कयां न मां जीअं मुंहिंजे हर वक़्तु मुंहिंजे दिलि मां दुआ निकिरंदी आहिनि टिनि माण्हुनि लाइ वाओ अमेजिंग सर कुकिंग ईंदी आहे करणु बिल्कुलु बि न कुझु ठाहे वेंदा आहियो कुझु बि न अच्छा तव्हांजो फेवरेट छा आहे खाइण में मां अॼु ताईं मुंहिंजी का फेवरेट न आहे मूंखे जेको मिलंदो मां बिस्मिल्लाह करे खाईंदो सब्जी खाईंदा आहियो हा खाईंदो आहियां सवाइ हिकिड़ी सब्जी उहो न खाईंदो आहियां उहा आहे जेके हूंदा छा हूंदा आहिनि यार जादी कोन थी सब्जी न ॿुधायांव थो न तव्हांखे असां हुन छा चवंदा आहियूं उर्दू में त बैंगन चवंदा आहियूं सिंधी में अलाए छा चवंदा आहियूं सही आहे बस बैंगन वाङण छो जो मूंखे स्टमक जो प्रॉब्लम आहे उहो मां खाईंदो आहियां तबियत ख़राबु मिठाई खाईंदा आहियो थोरी सफ़ा पर गाना ॿुधायो पर छो ॿुधायो नथा ॿुधायो असांजो सेगमेंट आहे कुक विथ म्यूज़िक अच्छा त हुन में तव्हांखे सब्जी हुजे मिठाई हुजे या कुझु बि हुजे एक्सरसाइज़ खाइण जी शइ हुजे हाणे तव्हांखे असांखे ॿ गाना ॿुधाइणा आहिनि हे असांजो सेगमेंट आहे माना गाना भी पाण ठाहिणा आहिनि उहे शायरी भी पाण करणी आहे ये आप दोनों का मसला है मेरा थोड़ी स्माइक पे गाना है पकती है जब दाल मेरा दिल रोता है दाल में काला मिर्च मसाला होता है पकती है जब दाल मेरा दिल रोता है दाल में काला मिर्च मसाला होता है को भी हमने रोमांटिक कर दिया मजेदार जो दाल ना खाए वो भी खाने का दिल करे इतने रोमांटिक तरीके से आपने गाया काला और लाल दोनों मसाले ही होते हैं मेरी अम्मा को ना दाल बिल्कुल पसंद नहीं है वो नहीं खाती है तो उस वजह से मैंने उनके लिए गाना गाया खानी भी नहीं चाहिए नेक्स्ट एक और सॉन्ग अच्छे शायर हैं आप हमें अंदाजा हुआ नहीं ये मैंने कहीं सुना था अच्छा ओके करे लेना खाना मुर्गी छोड़ कर तुम आलू के बिना हम भला क्या जिएंगे करे लेना खाना मैं और शेब भाई वैसे करेले नहीं खाते मुर्गी तो खाते हैं हम खुद करेले हैं असल में आलू खाते हैं हम लोग हाँ तो आलू के बना तो आलू तो हर डिश में होता है ना आलू खाते हैं और आलू पे मेरी बेइज्जती भी बहुत होती है शेब भाई
फिर ये सेगमेंट हम जीते या हम हारे? एज यूजुअल हम हमेशा की तरह क्लैपिंग करें। क्लैपिंग, हम हार गए काशिफ बस क्योंकि विनर, हम काश हमेशा भाई हार जाते हैं। सिंगर तो अच्छे हैं, डायरेक्टर भी हैं, आज मैंने देखा शायर भी बहुत है ना? अच्छे हैं। हाँ जी, तो आप क्या सोच रहे हैं, आप शायरी भी कराएंगे? कुछ सुनना चाहिए। आप भी कुछ बोले ना, कुछ पूछे, इतना वक्त हो गया। मेरी आप क्या चुप मजाल। रहे। यार शो है क्या मतलब? शोभी आप क्या मेरे मजाल? दोस्त हैं। हाँ, इस वक्त आप हमारे गेस्ट हैं, तो पूछे जो ना भी कुछ बोलना है, आप ही दिल बोलिए। में, दिल में कुछ हो तो पूछ लें। बस दिल में जो है वो यहाँ वो कहते हैं ना, कुछ भी ना कहा और कह दिल की दिया। चीजें पब्लिकली नहीं बताई जाती। नहीं पर अच्छा, मैं कुछ शोभी जैसे- भाई से अगर मैं पूछूं, मैं पूछता हूँ शोभी, आप एज अ, क्योंकि आप हमें गवाते हैं, ठीक है ना, हमारे बहुत सारे, जाहिर सी बात है, बजाते तो हम गाते हैं ना, आप हमें रास्ता एक दिखाते हैं कि भाई यूं गाओ यूं गाओ। क्या चीज़ आप मुझे एडवाइस करोगे मेरी सिंगिंग के लिए, कि मैं क्या करूं कि मैं और बेहतरी आए मुझ में? पॉइंट नहीं, पॉइंट ये है कि काशिफ भाई आप एक बहुत ही अच्छे सिंगर हैं, क्योंकि आपकी जो वॉइस है वो एक प्लेबैक वॉइस है, ठीक है। लेकिन जब आप कंपेयर करते हैं अपने आप को मास्टर सलीम से या राहत फ़तेह अली से, तो बेसिकली वो बहुत अच्छे सिंगर हैं, उस्तादों में से, लेकिन वो कव्वाल हैं। तो जो आपके Genre टाइप ऑफ अलग है। सिंगिंग, हाँ जॉनरा अलग है, जो आपका टाइप ऑफ सिंगिंग है वो एक डिफरेंट टाइप है। आप उसी में रह के जो कुछ कर सकते हैं बहुत अच्छा कर सकते हैं, और आप बहुत सोच से बहुत अच्छे हैं। तो मेरी एडवाइस यही है कि आप बिल्कुल भी वो कोशिश ना करें। और मैं कहूँगी कि बिल्कुल भी रोने वाले गाने नहीं हाँ, क्या अपनी करें, आवाज़ ख़राब ना करें। बिल्कुल भी रोने वाले गाने नहीं क्या करें, रोमांटिक अच्छे गाने क्या करें। रोमांटिक की फरमाइश हो गई। आपने इतने हसीन गाने गाए हुए हैं, आपका पागल मन हमें इतना पसंद है, मैं खानू इतना पसंद है, और एक गाने की तो बहुत ही फरमाइश आती है, भी गाया आपने, वो तो मुझे रंगन भरी शाम में करता हूँ, उसमें भी कॉल करके आप अदा काशिफ का फलाना गाना शाम सुना में दें। दिल पे हाँ जी, शाम बहुत में दिल पे मज़ेदार सुना दो, गाना तो है। वो ऑब्वियसली यानी कि जो आपका टाइप है वो हिट है। थैंक यू। आपका टाइप है वो हिट है, जो मेरा सिंगिंग का आपका जो टाइप है वो हिट है। आपका कौन सा टाइप है? मेरा रोमांटिक टाइप है। वो तो अब आप बता रहे ना शुएब भाई, इनका कौन सा टाइप है? हाँ, यही है केड़ो टाइप आता बुधायो? अच्छा टाइप है, खड़ा मतलब टाइप म्यूजिक पंचपेरा तो मुझे ये बताइए। मोहब्बत भरा, मेलोडियस टाइप में, मोहब्बत भरा, पर वो बहुत अच्छा है। जब भी हम सुनते हैं ये रोना ही सुना रहे होते हैं। नहीं, ऐसा नहीं है। ऐसा तो नहीं यार। अब हमें आप क्या सुना रहे हैं? मैं आपको सुनाऊंगा, खरी खरी नहीं, नहीं, मेरा एक बहुत ही सुपर डुपर हिट सॉन्ग है, और वो मैंने किसी शो में आज तक लाइव नहीं गाया, आज गा ले। और ये मुझे आपका- बहुत पसंद है मुझे। और आपका शो समझ लेके आज ये इसमें फर्स्ट टाइम मैं लाइव गाऊंगा मैंने, क्योंकि ये गाना शानी भाई ने इतना ज़बरदस्त जो है इसको अरेंज किया था, कि मैं समझता हूँ कि मैं लाइव ऐसा कभी वो माहौल नहीं बन सकता इसका। नो डाउट। कोई शोभी भाई बहुत अच्छे म्यूजिशियन है, और आज शोभी भाई हम कोशिश करेंगे कि शानी भाई के इस म्यूजिक को जो उन्होंने कंपोज किया था उसी को हम एक थोड़ा सा उसको टच करें। और ठीक है, शानी भाई अगर कोई गलती हो जाए तो एक्सट्रीमली सॉरी, उस्ताद भी कोशिश करूंगा मैं भी इसको गाने की, क्योंकि ये हमने एक ट्रिब्यूट, एक रिमिक्स रीअरेंज किया था, ये उस्ताद शफी फकीर का बेसिकली गाना है, उसके बाद फिर मैंने इसको गाया था। ठीक है। हो पाणत आयूं रमता जोगी, कहसा प्यार करी थी छोरी, हाय असां जो पागल मनड़ो। हाय असां जो पागल मनड़ो, हाय असां जो रोगी मनड़ो, वाचूड़न में उडरे उलझे, वाचूड़न में उडरे उलझे, जिया को पिपुर जो छड़ियल पनड़ो, हाय असां जो पागल मनड़ो, हाय असां जो रोगी मनड़ो।
पाणत आयूं रमता जोगी कैसा प्यार करी थी छोरी। पाणत आयूं रमता जोगी कैसा प्यार करी थी छोरी। पाण पत्थर जे पंध जा राही इन जी भाए न भुल जा भोरी। पंहिंजे पेरे रुन वसे थी पंहिंजे पेरे बरदड़ बनड़ो हाय हाय असांजो पागल मनड़ो हाय असांजो रोगी मनड़ो। पंहिंजे वस में लहरूं नाहिन पंहिंजे वस में ना भी नाहे। हो पंहिंजे वस में लहरूं नाहिन पंहिंजे वस में ना भी नाहे। बाझ भरिया हथ वार बेड़ा त्या कोई सणाओ भी नाहे। झुरंदड़ बेड़ी जो आही बनड़ो झुरंदड़ जिंदड़ी जो आही बनड़ो हाय हाय असांजो पागल मनड़ो हाय असांजो रोगी मनड़ो। वाचूड़न में उडरे उलझे वाचूड़न में उडरे उलझे जीअं को पिपुर जो छणियल पनड़ो हाय असांजो पागल मनड़ो हाय असांजो रोगी मनड़ो। क्या बात है। इंतहाई मजेदार सॉन्ग सर। तो भाई आपके लिए बहुत सारी क्लैपिंग, क्योंकि जो आपने माहौल मुझे दिया ना, ऐसा लग रहा था जैसे ट्रैक चल रहा है। हसीन मेलोडी, बहुत खूबसूरत। दादा आपकी आवाज़ में ज़्यादा अच्छी लगती है। अरे आपके कान बहुत अच्छे हैं, आप सुनते बहुत अच्छे हैं, आपकी समातें बहुत अच्छी हैं। हम आपस में एक दूसरे की तारीफ करेंगे देख के सिरी गुस्से से। नहीं मैं सुन रही हूँ गौर से। ये तो गुम हुई थी। नहीं बड़ा मजे का गाना। हाँ तो इनका तो मैंने कहा ना, पाणता आयो रमता जोगी कैसा प्यार करे थी छोरी। असल में 2-3 दिन आज पहले मेरी मैंने स्टेटस भी लिखा था स्टेटस ना। रखा था। आज मेरी पार्टनर जो है पूरे शो में खोई खोई सी हैं कुछ। ये खो गई कहीं, मैं कहीं नहीं इनको ढूंढ खोई। के लाना पड़ेगा। मैं कहीं नहीं खोई, मैं यही हूँ। गाने इतने मजेदार अच्छा हैं। ऐसा लग रहा है कि काशिफ भाई का शो है ये दुआ का शो। क्या कहते हैं, एक ही बात है। बिल्कुल गाने इतने मजेदार हैं कि आप खुद भी उसमें घूमें। नो डाउट आवाज और साथ में हमारे फेवरेट सॉन्ग, तो मजा तो आएगा ना। वाह वाह, आएगा ना, बिल्कुल आएगा। आपको आ रहा है? मुझे बहुत बोर तो नहीं हो रहा हमसे? मुझे बहुत मजा आ रहा है। फिर भी कोई गलती हो जाए सॉरी। सर काशिफ, ये तो आप हे तो तव्हांजो सॉन्ग हुयो। हाँ असां सोचूं था हाणे अयां कुछ ॿुधूं था असां छा ॿुधंदा? पर्सनल। अकेले ॿुधाईंदो। न अकेले न।
अच्छा जेको आहे कोई शो न्यू तव्हां कयो था मां ॿुधो आहे पेंडिंग में आहे कुझु आहिनि इन जो नीरम एलिफ जो शो कयां पियो मां हो कॾहिं छाई भी नहीं त हो कॾहिं ऑनियर थींदो बस ये इंशाल्लाह जल्दी ऑनर थी वेंदो असां कंटिन्यू उर्दू में पिया ॻाल्हायूं हाँ जल्दी ऑनर थी वेंदो शोएब भाई की वजह से मां सिंधी थो ॻाल्हायां अच्छा हाँ इंतज़ार आहे सभिनीनि खे छा जो शो जो छा जो न शो सुठो ईंदो इंशाल्लाह ॿियो कुझु बि अचे थो छा तव्हांजी ज़िंदगी में कोई नओं प्रोजेक्ट पियो अचे छा तव्हांजो छा जो प्रोजेक्ट तव्हांखे ॿुधायो न नीलम एलिफ जो शो थो अचे इन खां अलावा ॿिया प्रोजेक्ट खोड़ था अचनि पर मूंखे अचणु नथो ॾियां अच्छा सरप्राइज़ आहे असां लाइ हा तव्हां लाइ सरप्राइज़ पक जी जी अच्छा मोस्ट फेवरेट कलर्स तव्हांजा कहिड़ा आहिनि ब्लैक अच्छा बस ब्लैक ई वणंदो ब्लैक आहे मूंखे ॾाढो वणंदो आहे ऐं ब्लू ब्लू हा फ्री टाइम में आउटिंग वग़ैरह सभिनीनि खां फेवरेट जेको प्लेस आहे उहो कहिड़ी आहे मां ॿाहिरि घटि वेंदो जी? आहियां मां ॿाहिरि घटि वेंदो आहियां ॿाहिरि न वेंदा आहियो बिल्कुलु फ्री टाइम में मां चवंदो आहियां कमरे में मां अकेलो हुजां मूंसां गॾु कोई बि न हुजे कोई शइ त अहिड़ी हूंदी कोई आहे बि की माण्हू place मूंसां गॾु न हुजे मां अकेलो हुजां कंहिंजो आवाज़ बि न हुजे कोई बि न हुजे तन्हाई पसंदि आयो मतिलबु सुकून मिलंदो मूंखे खिलाइण ठीकु आहे सवाल कंटिन्यू कयूं था वक़्तु हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक ते हलूं था ब्रेक खां वरी वापसी ईंदासीं त ईअं सवाल कंटिन्यू कंदासीं वेलकम बैक नाज़रीन वंस अगेन भलीकार ख़ूबसूरत गेस्ट असां वटि मौजूद आहिनि ऐं एॾा सुठा कलाम असां ॿुधूं पिया बसि दिलि चए थो शोएब भाई कि बस उसमें गुम हो जाए हंस रहे हैं नहीं आपने बिल्कुल सही कहा और हम वैसे भी गुम हो ही गए थे वैसे मैंने आपकी आपको देखा फीलिंग्स वाले सॉन्ग में फीलिंग्स वाले सॉन्ग हैं इसमें कोई शक नहीं और ज़ाहिर है मेलोडीज आवाज़ हो मेलोडी अच्छी हो उसमें आवाज़ बहुत ज़्यादा अच्छी हो तो वो असर कर जाती है सर काशिफ जी आवाज़ त नो डाउट इलाही सुठी आहे सर काशिफ म्यूज़िक त जेको आहे शानी भाई साध भाउ ठाहींदा आहिनि पोइ बि तव्हां हुननि ते एॾी महिनत कंदा आहियो लिरिक्स जेको आहिनि ऐं जेको आहे हिकिड़ी शइ नंढी शइ बि नोट कंदा ईअं न ईअं हू मतिलबु कीअं आइडिया ईंदा आहिनि तव्हां इंटरनेशनल जेको ट्रेंड हलंदो आहे न मां हुनखे ॾिसंदो आहियां त ॿाहिरि छा पियो कमु हले तव्हांखे कीअं ख़बर पवंदी आहे कि ॿाहिरि छा पियो हले ॿुधंदा आहियूं असां अच्छा। अॼुकल्ह दुनिया ग्लोबल विलेज आहे तव्हां वटि नेट आहे तव्हां सॼी दुनिया जो कमु ॾिसी सघो था पाकिस्तान में छा थो थिए इंडिया में छा थो थिए बांग्लादेश में छा थो थिए असांजे जेको साउथ एशिया आहे हिन में छा थो थिए इन खां अलावा वेस्ट में छा थो थिए पोइ उहे शानी भाई बि इंतिहाई क्रिएटिव माण्हू आहे ऐं साथ बि ॾाढो क्रिएटिव माण्हू आहे पोइ इहे ॿई मुंहिंजा जेके आहिनि वेझा मुंहिंजा मौसीक़ार तक़रीबन इहे ॿई आहिनि पोइ उन्हनि सां गॾु डिस्कस थींदी आहे आइडियाज़ कॾहिं कॾहिं शोभी भाई बि असां सां गॾु हूंदो आहे शानी भाई जे रूम में असां जो हिकिड़ो गानो कयोसीं हुन में शोभी भाई कंपोज़िशन तुंहिंजी आहे तात अखियुनि में उहा आपने बनाई थी कंपोज़िशन त ईअं मिली जुली कमु कंदा आहियूं त पोइ सुठो कमु थी वेंदो आहे टीम वर्क हूंदो आहे कोई बि हिकिड़ो माण्हू जेको आहे न हुन कम जो क्रेडिट नथो करे सघे त सेटिस्फाई थी वेंदा त यार हे शइ सही हुई सेटिस्फाई माण्हू न थींदो आहे पंहिंजे कम मां कॾहिं बि जंहिं ॾींहुं मां सेटिस्फाई थियणु शुरू करे छॾियो न उन ॾींहुं मूंखे पंहिंजी उल्टी गिनती गिणणी पवंदी अच्छा सर काशिफ तव्हां रिहर्सल्स वग़ैरह जेको हर फनकार कंदो आहे त तव्हां उहो कंटिन्यू कयो पिया मां कंदो आहियां मुंहिंजो पंहिंजो अलॻि तरीक़ो आहे रियाज़ करण जो मुंहिंजो इहो आम फनकार वारो न आहे अच्छा काफ़ी सारा जेको फनकार आहिनि हू चवंदा आहिनि मां सिखियो आहियां हे मुंहिंजो उस्तादु आहे हे मां हिननि जो धाॻो ॿधियो आहे अहिड़ो कुझु तव्हां जेको आहे अहिड़ो कुझु आहे न मां कंहिंखां सिखियो कोन्हे कोई उस्तादु कोन्हे हा माना ईअं कंहिंखां वञी मां प्रॉपर वञी सिखियो हुजे त बाबा मूंखे तव्हां सेखारियो हुन हारमोनियम ते विहारे मूंखे सेखारियो बाक़ी ईअं दोस्त आहिनि शोभी भाई आहे शानी भाई आहे साद आहे इन्हनि सां गॾु वेहंदा आहियूं त सिखंदा आहियूं ज़ाहिर हिननि सां त तव्हां डिस्कस कंदा आहियो न ॾिसो इहा लर्निंग आहे न इहो सिखणु आहे हाणे काफ़ी शयूं अगरि मूंखां गले मां न निकिरंदियूं आहिनि त शोभी भाई खे मां हुजमाल में गॾु हूंदो मां पकड़े शोभी भाई ये मुझसे नहीं निकल रही जगह ना तो ये मुझे बताएं पोइ शोभी भाई चई काशी भाई ऐसे है ये ऐसे है ये ऐसे है सिखिया न थियो न त इहे जेके मुंहिंजा म्यूज़िशियंस आहिनि इहे उस्ताद आहिनि असल में ये भी काशिफ भाई का टैलेंट है कि गुण दिया नहीं जाता गुण लिया जाता यही है बात। तो ये जो भी जाहिर बात है इनका कोई प्रॉपरली उस्ताद इन्होंने नहीं किया लेकिन मौसीकी को टाइम बहुत दिया और लोगों से सीखा बहुत है काशिफ भाई ने ये बात सही है शोएब भाई और कभी अब ये हमें भी म्यूजिक बता देते हैं ये नहीं ऐसे नहीं शुभ ऐसे ही है अच्छा कभी ऐसा हुआ है कि कोई चीज़ आपने रेडी की हो और आप रेडी करके सर काशिफ के पास लेकर गए कि ये मैंने तैयार किया है आप देखें ठीक है फिर उन्होंने उनमें से जो है पॉइंट आउट करके सर्कल करके जो नहीं होता है नॉर्मली ये तो बहुत अच्छी बात सर्कल है बहुत करके- अच्छी बात है बहुत अच्छा सवाल भी है क्योंकि सर्किल किया हो कि यार भाई ये नहीं शिव भाई ये भी नहीं शिव भाई ये भी नहीं इसको करेक्ट करो इसको ऐसे नहीं ऐसे करो ऐसा हुआ है कभी बिल्कुल हुआ है अच्छा इनमें अच्छी बात ये है कि अगर कोई आप अच्छा काम करके ले गए तो इन्होंने फर्स्ट टाइम में उसको
पास कर दिया कि ठीक है ओके, लेकिन अगर हम अच्छा करके भी ले गए अपने तौर पे, मैं ये नहीं पूछ हाँ रही मैं आप बता रहा अच्छा हूँ, कर मैं रहे बता हैं रहा हूँ, गलत बता कर रहा रहे हूँ, हैं, मेरा मैं सवाल बता है, रहा उसका जवाब दें। हूँ कि काशी भी इस तरह कर लेंगे, इस तरह कर लेंगे, क्योंकि वो एज डायरेक्टर हैं, जाहिर है वो उसको इस तरीके से बिल्कुल, देखते हैं, बिल्कुल। तो वो हमें उसका तरीका बड़ा इनका अच्छा है कि अगर अच्छा है, बहुत अच्छा है शो भी, अगर इसको शो भाई ऐसे कर लें तो इस तरह चेंज करा लेते हैं ये बड़े प्यार से। मतलब गुस्सा नहीं है, नहीं, प्यार नहीं। प्यार से सारा काम हो जाता है। ग्रेट। अभी हमारा सेगमेंट है, हम उसकी तरफ चले। चले बिल्कुल। हमारा तो सेगमेंट है टिक्की चड़ी। किस पे चलना है, गाड़ी पे चलेंगे, रक्षा में, चिंची शोएब पे? भाई के पास चलेंगे, वो हमें चलाएंगे, आपको बताएंगे, आप चलेंगे उनके पीछे। शोएब भाई अब आपको बताएंगे टिक्की चड़ी क्या होता है? टिक्की चड़ी ऐसे अच्छा होता है वो, हाँ अच्छा वो धुन पे चलना है। हाँ, जी। हम लोग जीत नहीं सकते इसमें, लेकिन इसमें हम नहीं जीत सकते, इसमें क्या हम किसी चीज में भी नहीं जीत सकते। नहीं शोएब भाई काशिफ अगर से। चाहें तो जीत सकते हैं। शोएब भाई बहुत टैलेंटेड आर्टिस्ट है। चले यार स्टार्ट करें। क्योंकि इनको गाने इतने याद हैं, अब तो अभी मुश्किल तो कह रही हूँ, मैंने तो पहले ही हार मान ली, तभी आपको कहा है आप स्टार्ट करें। बचा लिया मैंने। हो तेरा प्यार मेरे जीवन के संग रहेगा, मेरी आंखों में तेरा ही रंग रहेगा, संग रहेगा मेरा प्यार। क्या मेलोडी सुननी चाहिए भाई। सेकंड विदाउट चीटिंग फिर भाई। ये मैं ही समझ गई, वो कैसे नहीं समझी। वाह वाह। लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो। लग जा गले से। वाओ अमेजिंग। थर्ड धूम काशी भाई को गाना क्या धूम सुनने नहीं आता। कुछ भी संधि भी हो सकता है इसमें। है हलवा दे दे जो भाई, कोई और चेंज कर लो उसको। अच्छा तुझे दर्शन जा दीवाना, सुबह सांझी तुझे दर ते हो भरे झोलियों बिठा हिने, हो प्रीतन जी तोखे पारता, सजण साईं मिठा माण्हू, गरीबन जी तोखे पारता। क्या बात है, वो तो जीते ही जा रहे हैं। इनके मिजाज से हट के गाना दे दें। नेक्स्ट वाओ हलवा दे दिया। हलवा पर आपने भाई फर्स्ट अब हम तो आपको कुछ भी बताएंगे, आप बता ही देंगे वो तो। हाँ हो तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दासी, दौलत मामन साईं दासी, चाचन मामन साईं दासी, दौलत मामन साईं दासी, चाचन मामन साईं दासी, तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दासी। हाँ है। सबसे अच्छा हुआ। दासी। बचा के तरह नचाया। नेक्स्ट और देना। अच्छा कोशिश जारी रखें। वाह वाह।
शर्मीले नैन जिनसे मिला मेरे दिल को चैन कोई जाने ना क्यों मुझको तड़पाए। आगे नहीं आता मुझे, ऐसे मुझे तड़पाए। समझ तो गए होंगे आप लोग, एज यूजुअल हम हार गए आप जीत गए। अच्छा, मैंने दो गानों तक मैंने इनसे यार गेम हो खेला। ही नहीं, मुझे पहले ही पता था कि हमने हारना है, ये दो हार गाना- तो पॉसिबल ही नहीं था। हारना तो था। मैंने 2 गाने पहले गेम खेला, फिर बाकी 3 गाने मैंने कहा जो मुझे दिल चाह रहा है मैं सुन लेता हूँ इनसे। सर काशिफ हाणे असांखे छा त ॿुधायो पंहिंजो कोई हाणे मां कलाम। तव्हांखे ॿुधाईंदुमि, मुंहिंजो हिकिड़ो गानो आहे, उनजो टाइटल आहे प्यारी सूरत। प्यारा प्यारा माण्हू वेठा आहिनि त प्यारी सूरतूं बि आहिनि, त प्यारी सूरतुनि जे लाइ डेडिकेट था कयूं था। जॾहिं खां ॾिठो तोखे रहियो न होशा, हुस्न तुंहिंजे सफ़ा मूंखे कयो मदहोशा। तोखे रहियो न होशा, हुस्न तुंहिंजे सफ़ा मूंखे कयो मदहोशा। अल्लाह अल्लाह प्यारी ठाही सूरत तुंहिंजी, दिल मुझी खे मोहे वई सीरत तुंहिंजी। अल्लाह अल्लाह प्यारी ठाही सूरत तुंहिंजी, दिल मुझी खे मोहे वई सीरत तुंहिंजी। हलण तुंहिंजे घुमण तुंहिंजे छॾियो मारे, मिलण तुंहिंजे खिलण तुंहिंजे छॾियो मारे। हलण तुंहिंजे खिलण तुंहिंजे छॾियो मारे, मिलण तुंहिंजे मिलण तुंहिंजे छॾियो मारे। मां दीवानो वयो आधी मूंखे न होशा, मां दीवानो वयो आधी मूंखे न होशा। अल्लाह अल्लाह प्यारी ठाही सूरत तुंहिंजी, दिल मुझी खे मोहे वई सीरत तुंहिंजी। अल्लाह अल्लाह प्यारी ठाही सूरत तुंहिंजी, दिल मुझी खे मोहे वई सीरत तुंहिंजी। गुलाबी रंग भी गहरो ही तुझो रंगा, हुस्न तुझो जाने रब को जानी दंगा।
गुलाबी रंग कभी गहरो ही दो जो रंगा हुस्न तुझो ॼाणे रब तो जानी दंगा अंगूरी हिन बदन तुझे कयो बेहोशा अंगूरी हिन बदन तुझे कयो बेहोशा अल्लाह अल्लाह प्यारी ठाही सूरत तुझी दिल मुझी अखी मोहे वई सीरत तुझी अल्लाह अल्लाह प्यारी ठाही सूरत तुझी दिल मुझी अखी मोहे वई सीरत तुझी जॾहिं खां ॾिठो तोखे रहियो न होशा हुस्न तुंहिंजे सफ़ा मूंखे कयो मदहोशा अल्लाह अल्लाह प्यारी ठाही सूरत तुंहिंजी दिल मुझी अखे मोहे वई सीरत तुंहिंजी दिल मुझी अखे मोहे वई सूरत तुंहिंजी अल्लाह 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 अल्लाह। भाई अमेजिंग सॉन्ग है। शुएब भाई, क्या बजाया और आपने क्या गाया? ये फर्स्ट टाइम मैंने किसी शो में ये दोनों गाने जो आप तव्हांजे शो में गाया जेके ॿई गाना ये फर्स्ट टाइम आके शो में लाइव गाया आहिनि मगर लाइव गाया ही नहीं हम लोगों ने कभी इसकी रिहर्सल की है। नहीं, बिल्कुल नहीं। इलाही मजेदार सॉन्ग है ना। एक है इसमें ईरानियन अरेबिक टच। शानी भाई क्या बात है। बिल्कुल सॉन्ग इलाही मजेदार हुयो। वक्त है शॉर्ट कमर्शियल ब्रेक, जो ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां हाज़िर थींदासीं ऐं कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, वंस अगेन फलीकार। ख़ूबसूरत कलाम असां वटि हलनि था, ख़ूबसूरत कचेरी हले थी ऐं शुबी भाभी असां वटि मौजूद आहिनि। शुबी भाई आप इतने चुप चुप क्यों बैठे हैं? चुप चुप नहीं हूँ बिल्कुल भी। और बड़ा अब मेरा, हाँ जी बिल्कुल, मेरा ध्यान जो है वो आपकी कचहरी पर है, काशिफ भाई की बातों पर है और उससे ज़्यादा अपनी म्यूज़िक पे कंसंट्रेशन है इस प्रोग्राम में पूरे, क्योंकि हमें व्यूवर्स देख रहे होते हैं और ये बड़ी इज़्ज़त की बात होती है। तो लेकिन मैं थोड़ा सा आपसे नाराज़ हूँ आज, थोड़ा सा। आप मेरे पार्टनर हैं, क्योंकि आपने काशिफ भाई से बिल्कुल भी वो बातें नहीं की, वो सवालात नहीं किए जो हम अक्सर गेस्ट से कर लेते हैं। तो ये आपने थोड़ा सा फेवर दिया है आज। नहीं, मैं उन्हें फेवर नहीं दे सकती, वो हमेशा मुझे फेवर देते हैं। मसला ये है कि हम लोग एक टीम है, फैमिली मेंबर्स हैं और मुझे यहाँ रहना है, तो मैं कोई ऐसा सवाल नहीं कर सकती क्योंकि मुझे सब कुछ ऑलरेडी पता है इनके बारे में ना। तो कुछ अगर ऐसे सवाल मैंने किए ना तो उनको गुस्सा आ जाना है। नहीं गुस्सा नहीं आता मुझे, वो तो मुझे पता है आपको नहीं आता, फिर भी मुझे पता है आपको आ जाएगा। बिल्कुल नहीं आता, सिरे राग में सर तो आता ही काशिफ नहीं को है। गुस्सा पता है कब आता है? जब सर काशिफ सेट पे हो और उनकी कोई चीज़ इधर उधर हो जाए और या कोई परफॉर्म सही नहीं कर रहा हो, जो चीज़ उन्हें चाहिए वो उन्हें नहीं मिल रही हो, तो उनका दिमाग जो है पता नहीं कहाँ आसमान पे इनकी चला। जो सबसे अच्छी मैं बात कह रहा हूँ मुझे ऐसे नहीं है, इनको मुझे गुस्सा, ये लाइट बात सही खपे। है, गुस्सा बिल्कुल नहीं आता। कुर्सी वगैरह तो फेंकते ही नहीं है बिल्कुल नहीं, मैंने तो यही गुस्सा देखा है ना भाई, जब हम लोग शूट अक्सर कर रहे होते हैं साथ, तो कुछ ना कुछ अगर मिसप्लेस होता है तब आपको बड़ा गुस्सा आ रहा होता है। काम के वक्त आ रहा था ना, मैं भी काम वो के मेरा वक्त right कह रही है। थी, मैं भी तो काम के वक्त ही कह रही थी। काम से आप तो आपकी इज्जत है, अगर आप हकीकत काम है। खराब करेंगे तो आप लोग बोलेंगे क्या कर रहा है। आप हमेशा यही समझाते हैं थोड़ा करो पर काम अच्छा अच्छा करो। करो। हिन जे सिवा तव्हां जेको आहे अगरि कॾहिं ज़िंदगी में सिंगिंग खां या डायरेक्शन खां हटी कुझु कयो त छा हूंदो? मुंहिंजी पंहिंजी फील्ड हूंदी कहिड़ी? इंजीनियरिंग हुन में बी कयो आहे मां इलेक्ट्रॉनिक्स में। उहो तव्हां ॿुधायो त हाणे मूड आहे हुते कमु करण जो या कुझु? 2021 थो हले, 16 साल हिकु अरसो हूंदो आहे ऐं हाणे सीनियर मोस्ट आहियूं असां हिते। कमु असांखे एतिरो अचे थो पियो, एतिरो एक्सपीरियंस कयो आहे, एतिरो सिखियो आहे। हाणे हिन जेको आहे टाइम ते मां नई जॻह ते एक्सपीरियंस कंदुमि त हुते ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा त 10-15 साल मूंखे ॿिया लॻंदा उते एतिरो मुक़ाम ठाहिण में। 10-15 साल में मक़ाम त न रहंदो, मुंहिंजो मुक़ाम ठही वेंदो। अल्लाह न करे अलाह साईं तव्हांखे ज़िंदगी ॾे। त काशिफ हाणे असां वीडियो प्ले कंदासीं, 2 वीडियोज़ हूंदियूं, हुन में तव्हांखे ॿुधाइणो आहे सिंगर कहिड़ो आहे, मॉडल कहिड़ो आहे ऐं मॉडल कहिड़ी आहे, कहिड़ो गानो। ठीकु आहे? मॉडल त मां घटि सुञाणींदो आहियां, बाक़ी छोकिरा सुञाणींदुसि। फर्स्ट वीडियो प्ले कजो।
ॾाढो मुश्किल गानो हलायो तव्हां तव्हांजे लाइ त मुश्किल कोन्हे न मुश्किल आहे मूंखे सिर्फ़ु जहाज़ेब सम्झ में आयो ऐं गानो हे नजफ़ जो आहे परदेस बिल्कुलु सही ऐं फीमेल मॉडल फीमेल मॉडल अला वसाई अलावा सही मूंखे ख़बर न आहे फीमेल मॉडल नई छोकिरी आहे ओके सेकंड वीडियो प्ले कयो इश्क हर बार ये ही जरूरी कोने इश्क हर बार ये ही हे गानो मुंहिंजो मोस्ट फेवरेट गानो आहे ज़ामिन अली जो गानो आहे दोस्त ग़मख़ार थिए ज़रूरत न सभिनि सां प्यार थिए ही ज़रूरत न ऐं हिन में डॉक्टर अली मां सुञातो भई हो जेके ॿ हुया फीमेल ऐं मेल ॿई नवां हुया उहे वरी असां न ॾिठा आहिनि KTN जी स्क्रीन ते अलाए कीअं आया वीचारा भुलिजी करे हलिया हिकिड़ो बिल्कुल सही त मतलब हे सेगमेंट में तव्हां खटी वियो बस तव्हांजी दुआऊं शोएब भाई ये क्या हो रहा है जितने था उन्होंने वो डायरेक्टर प्रोड्यूसर हेड मतलब क्या उसका वो हर तो सेगमेंट जाहिर है जीत हम जाएंगे जो भी कुछ यहाँ लगाएंगे जाहिर है उनको पता ही है ये है ना बस अब हम इनसे क्या मतलब क्या चलो मैं तालियां नहीं बजाऊंगी मैं हमसे अपनी क्या छुपा हुआ है यहाँ पर सुने मैं जो है ना क्या कहते हैं अपनी हार पे तालियां बजा बजा के थक गई हूँ आप अपनी खुशी पे कोई गाना सुना खुशी पे तो नहीं ये गाना है मेरा बहुत अच्छा इसमें मुंहिंजो दोस्त हुयो आहे अल्लाह से उनखे वरी हयाती ॾे तमामु बहितरीनु मॉडल यासिर शोरो उन्हनि में मॉडलिंग कई ऐं कुझु अर्सो पहिरियां ताहिर आराई जी डेथ थी वई ताहिर आराई हिन जो वीडियो ठाहियो ऐं मां ताहिर खे गानो अॼु हिन प्रोग्राम में डेडिकेट कंदुमि ताहिर सां तमामु सुठो दोस्त हुयो कोई पहिरियां सनम न हूंदो हुयो हिन में मॉडल बि सनम अब्बासी आहे मूंखे कोई बि ग़म न हूंदो हुयो स्टार्ट कयो मूंखे बि कोई ग़म न हूंदो हुयो न कोई सनम हूंदो हुयो सही अचो त हाणे तव्हांखे मां गानो ॿुधायां कोई पहरिया सनम न हूंदो मूंखे कोई भी गम न हूंदो कोई पहरिया सनम न हूंदो मूंखे कोई भी गम न हूंदो मूंखे कोई भी गम न हूंदो कोई पहरिया सनम न हूंदो मूंखे कोई भी गम न हूंदो दिल अच्छी हुई पने जिया उजरी दिल अच्छी हुई पने जिया उजरी दिल मथा को जख्म न हूंदो मूंखे कोई भी गम न हूंदो मूंखे कोई भी गम न हूंदो
मुखे कोई भी गम न हो मुर्ग देखा रे महर लम्हो मुर्ग देखा रे महर लम्हो अड़ो रंजो अलम न मुखे कोई भी गम न हो दो मुखे कोई भी गम न हो दो कोई पहरा सनम न हो दो मुखे कोई भी गम न हो मुखे कोई भी गम न हो दो मुखे कोई भी गम न हो दो अमेजिंग सॉन्ग तव्हां खे पहिरां कोई गम न हूंदो हाँ पहिरियां कोई गम न हूंदो हाणे कहिड़ो गम आहे इहो गानो मां अॼु खां 10 साल पहिरियां ॻायो आहे हाणे कोई गम है हाणे मूंखे कोई गम न आहे पक हाँ शुभ है आपको कोई गम है नहीं कोई गम ॾिसो गम इंसान सॉन्ग खे समझ में आया सॉन्ग समझ में आया भी नहीं भी आया कुछ कितना अल्फाज आया वो बिल्कुल समझाए नहीं। पहली अस्थाई समझ में आई बहुत। कोई पहिरियां सनम ना हूंदो पहले कोई सनम नहीं था तो गम भी नहीं था मजे में था मैं लेकिन कुछ अल्फाज बिल्कुल दिल अच्छी हुई सुन शोभी दिल अच्छी हुई पने जिया उजरी मेरा दिल जो था ना वो सफेद कागज की तरह साफ था उस पर कोई जख्म नहीं था जब से सनम आया तो उसने ठक 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 कर दिया इतने जख्म दिए कि अब जख्म भी मिलते हैं तो बस वो दुआ करते हैं कि हम जैसे जाएं दुआ का नाम मत लिया करो जी नाज़रीन वक्त अक्सर मेरे साथ ब्रेक बहुत होता है दुआ सर ब्रेक जी नाज़रीन वक्त है हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां हाज़िर थींदासीं वेलकम बैक नाज़रीन वंस अगैन भलीकार सर काशिफ असां वटि मौजूद आहिनि शिवी भाई भी आहिनि सर काशिफ तव्हांजे दोस्तनि में क्लोज़ तव्हांजो दोस्त कहिड़ो आहे मीडिया था पुछो या तव्हां इन मीडिया ऐं ॿाहिरि बि पहिरियों ॿाहिरि वारा ॿुधायो जेको ॿाहिरि वारा मीडिया जेके आहिनि मुंहिंजो वधीक में वधीक दोस्ती आहे मुंहिंजी क्लास फेलो आहे रमज़ान सुमरो ॿियो आहे ख़ालिद कोराई बशीर खोसो इहे आहिनि ऐं काफ़ी ॿिया बि आहिनि गफ़ार कोराई भी आहे काफ़ी दोस्त आहिनि मुंहिंजा फ्रेंडशिप मुंहिंजी ॾाढी रही आहे दोस्ती मुंहिंजी ॾाढी अच्छा फैमिली मां सभिनीनि खां क्लोज़ कंहिंसां आहियो जेको तव्हांजो सुठो दोस्त बि हुजे फैमिली मां जेको मां पंहिंजे भाइरनि ॿिन्ही सां तमामु घणो वेझो आहियां असां भाइर पाण में सभ खां वॾो मां आहियां मूंखां पोइ जहांगीर खां फ़र्क़ु आहे पर असां टिनी में पाण तमामु फ्रेंडशिप आहे भाइरनि में पाण में फैमिली में भाइर पाण में कुछ भी डिस्कस करणो हूंदो आहे त तव्हां भाइरनि सां कंदा आहियो पोइ उहो फ़र्क़ु मां घणो डिस्कस कंदो आहियां जेको मुंहिंजो नंढो भाउ आहे फ़र्क़ु उहो मां घणो डिस्कस कंदो आहियां अच्छा ऐं मीडिया खां रिलेटेड कहिड़ा तव्हांजा क्लोज़ फ्रेंड आहिनि मीडिया में त मुंहिंजा खोड़ सुठा दोस्त आहिनि हाणे मां नजफ़ तमामु मुंहिंजो सुठो दोस्त आहे मक़बूल आरफानी मुंहिंजो तमामु सुठो दोस्त आहे ऐं सईद तुंहिंजो तमामु मुंहिंजो सुठो दोस्त आहे आमिर शाह मुंहिंजो तमामु सुठो दोस्त आहे साकिब अबड़ो मुंहिंजो तमामु सुठो दोस्त आहे काफ़ी दोस्त आहिनि मुंहिंजा आमिर शाह तव्हां सभिनि खे ख़बर आहे मज़र आमिर शाह सिठा सां- यासिर शोरो आमिर शाह सां तव्हां इलाही क्लोज़ आहियो न हा। ट्रेवल वग़ैरह बि वधीक कंदा आहियो शूट्स वग़ैरह ते बि या कोई डिस्कस बि हुजे त तव्हां ॿई कंदा आहियो तव्हांखे कुझु असां- ॻाल्हाइणो बि हूंदो आहे प्राइवेट त ॿाहिरि वञी सीक्रेट ॻाल्हाईंदा आहियो मतिलबु हुननि सां इलाही क्लोज़ आहियो आमिर हम उमिरि आहियूं असांजो ऐं हो मूंखां मीडिया में सीनियर आहे ऐं हुनजा इंट्रस्ट ऐं मुंहिंजा इंट्रस्ट सेम आहिनि सम्झो था त छा हुन मतिलबु आहे? जेके हुनखे सिंगर्स वणंदा आहिनि
जेके हुनखे सिंगर्स वणंदा आहिनि उहो मूंखे वणंदा आई एम आहिनि कंफ्यूज ठीकु आहे। इंटरेस्ट वारी ॻाल्हि पे न कई इंट्रस्ट आहे न इहे असांजो म्यूज़िक में जेको इंट्रस्ट आहे असांजो हो त कवर करे इवन असांखे जेको आहे न उहा छोकिरी बि अगरि सुठी वणंदी बि न त साॻी वणंदी आहे। आमिर शाह इंटरेस्टिंग आहे आमिर शाह ॾाढो हिकिड़ो अमेज़िंग क़िस्म जी पर्सनैलिटी आहे ऐं हुन सां गॾु तव्हां वेहंदव तव्हांखे ख़बर कोन पवंदी त ॾींहुं गुज़री कीअं वियो। तव्हां कंहिं शो में वेठा फॉर सपोज तव्हां हिते ई आहियो असां वटि आया आहियो तव्हांखे मोस्टली केरु कॉल कंदो आहे फ्रेंड्स कंदा आहिनि रिलेटिव्स कंदा आहिनि या पोइ फैमिली मां केरु कंदो आहे। मुंहिंजे फैमिली मेंबर्स त कॾहिं कॉल कई न आहे कंहिं बि शो में अॼु ताईं मुंहिंजे भाइरनि बि न कई आहे न मुंहिंजी मदर कई आहे न मुंहिंजी सिस्टर कई आहे फैमिली मां त अॼु ताईं कंहिं बि माना कॉल कई कोन्हे का उहो त हाणे मूंखे ख़बर आहे कंदा ई कान छो बिज़ी हूंदा आहिनि सभु अच्छा घर की मुर्गी दाल बराबरि बिल्कुलु त कॉल केरु कंदो मतिलबु फ्रेंड्स हूंदा फ्रेंड्स करे सघंदा असांजो सेगमेंट आहे सरप्राइज कॉल। अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि दुआ ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां कीअं आहियो आउं बिल्कुलु ठीकु आहियां ऐं मूंखे हींअर ईअं फील पियो थिए त तव्हां हैदराबाद में वेठा आहियो ऐं कराची में वेठो आहियो ईअं आवाज़ जो डिस्टेंस ईअं पियो अचे बस दिल से दिल को राह होती है अब आप पहचान गए होंगे ये कौन है हे मुंहिंजो जिगरी दोस्त आहे केरु नालो हे उहो आहे न सुहजी राणी तूं हेलो सुहजी राणी तूं दादा इज ग्रेट दादा 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 आमिर दादा शाह हाणे ईअं पियो लॻे जहिड़ो वेझा थींदा वञूं हिक ॿिए जे नूरियाबाद इंट्रोडक्शन पहुती आहे न दादा खे ख़बर आहे मां हिते अची वई आहियां दादा कहिड़ा हलनि तबियत वग़ैरह ठीकु आहे हा बिल्कुलु ठीकु आहियां ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए जो तव्हां सां गॾु द वन एंड ओनली द काशिफ आगानी वेठो आहे हे वन एंड ओनली आहे तव्हांखे कहिड़ी ख़बर दादा मुंहिंजो दोस्त आहे उनखे ख़बर न हूंदी अच्छा हिते ई पासो खणो था हा दादा दोस्त आहे आउं ऐं काशिफ उहे दोस्त आहियूं जीअं नंढड़े हूंदे चवंदा हुआ त बाबा ही मुंहिंजो दोस्त आहे ऐं ॿिली जो गोश्त आहे वाओ असां ॿिली जी अहिड़ी दोस्ती आहे दादा असांजे शो में कॾहिं था अचो हा बिल्कुलु तव्हांजे शो में ज़रूरु ईंदुसि ऐं तव्हांजो ॾाढो बहितरीनु शो आहे ऐं तव्हांजी टीम सॼी ज़बरदस्त आहे ऐं ज़बरदस्त शो आहे ऐं तव्हांजा शोज़ अक्सर तव्हांजा प्रोमोज़ इलाही ॾिठा अथमि कूड़ छो ॻाल्हायां मूं शो कॾहिं कोन ॾिठो आहे पर तव्हांजा प्रोमोज़ मूं ॾाढा ॾिठा आहिनि त इन थैंक करे यू सो मच दादा इंशाल्लाह ज़रूरु जल्दी अचिजो जल्दी बिल्कुलु सर काशिफ सां ॻाल्हायूं दादा छा हाल आहे ख़ुशि आहियो भाई साहब आउं बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ख़ुशि आहियो दादा पाण त गॾिया पिया आहियूं हिक ॿिए हाल सभु ख़बर आहिनि पुछो नथा हल ॿ मिंट ॻाल्हाइणो काशू हिकिड़ो ज़बरदस्त सिंगर त आहे ई आहे पर काशू हिकिड़ो क्रिएटिव डायरेक्टर बि आहे आउं काशू खे चवंदो आहियां त जीअं मूंखे माण्हू चवंदा आहिनि त आउं मॉडल बि आहियां एक्टर बि आहियां सिंगर बि आहियां अलाए छा आहियां उहो ई काशिफ बि हिकिड़ो ज़बरदस्त सिंगर बि आहे ऐं हिकिड़ो कमाल जो क्रिएटिव डायरेक्टर बि आहे काशिफ ऐं ॿी ॻाल्हि त कंपोज़र बि काशिफ कमाल आहे ऐं तमामु सुठो इंसान बि आहे दादा छो जी तमामु सुठो इंसान बि आहे पाण इंसान त असीं सभु सुठा आहियूं असांखे परखे ॾिसो असीं इंसान न सभु सुठा आहियूं तव्हां सुठा कोन आहियो दादा बेस्ट आहे यार मां ॻाल्हायां थी दादा न थैंक यू इहो उहो स्क्रिप्ट आहे जेको काशिफ प्रोग्राम शुरू थियण खां पहिरीं मूंखे ॾिनो त ॻाल्हाइणो आहे त इन ई करे मूं चयो त भाई साहब ॾिसो हिन में मूं किथे बि हेठि मथे हिकिड़ो बि अखर कोन कयो आहे हा हिन में मूं एडिशनल कुझु लाइन्स विधियूं हूंदियूं नो डाउट दादा जहिड़ो कोई इंसान कोन्हे शाह साहब जेको आहे न एॾो ज़बरदस्त होस्ट आहे ऐं मां शाह साहब सां घणो कमु कयो आहे जेके बि होस्ट आहिनि बिल्कुल बिल्कुल त असां होजमालो कंदा हुआसीं ऐं शाह साहब खे लॻल हूंदी टॉक बैक मां ॻाल्हाईंदो हुउमि इशारो ॾींदो हुउमि ऐं दादा सम्झी वेंदो दादा अक़लमंद जेको आहे अक़लमंद के इशारा बेशक दादा ॾाढो इंटेलिजेंट ऐं ॾाढो क्रिएटिव आहे पाण बि बिल्कुल एक्टिव आहे अच्छा ॿी ॻाल्हि हिकिड़ी काशिफ आगानी जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि आऊं तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी थोरी सिंधी ऐं हैदराबाद सां तालुक रखंदो आहियां दुआ पंहिंजो पाड़ो हिकिड़ो ई आहे सो असांजी सिंधी थोरी न बिगड़ियल आहे सिंधी ॿोली असांजी थोरी ज़बान में बिगड़ियल आहे सो काशिफ मुंहिंजी ॿोली जा खोड़ सारा अखर सुधारिया बिल्कुल कुछ गाना अहिड़ा हूंदा जंहिंमें आऊं अखर जो उच्चार ग़लति वठंदो सो काशिफ आगानी मूंखे शो जे दौरान अची मूंखे ॿुधाईंदो ऐं हींअर मुंहिंजे सिरेराग जो डायरेक्टर बि आहे काशिफ आगानी बिल्कुल सो इन करे हींअर बि असांखे काशिफ ॾाढा टफ टाइम ॾिनल आहे काशिफ जी तरफ़ खां असांखे त ऐं ॿी ॻाल्हि सुठी ॻाल्हि इहा त तव्हांजे प्रोग्राम में वरी जेको असांजो महान म्यूज़िक डायरेक्टर शोबी अली तव्हां सां गॾु आहे उहो बि असांजो जानू आहे ऐं अलाह साईं तव्हांजी सॼी टीम खे ख़ुशि रखे
आमीन 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 दादा ये तव्हां बि ख़ुशि हुजो ऐं मां ऐं बस हिकिड़ी दुआ तव्हां सां हिकिड़ी रिक्वेस्ट आहे दुआ जी जी दादा हुकुम कयो नेक्स्ट टाइम तव्हां जॾहिं प्रोग्राम करण अचो इहो तव्हां पंहिंजो त महिरबानी करे बीफ वारी बिरयानी ज़रूर वठी अचिजो इंशाल्लाह दादा ज़रूर वठी ईंदसि ऐं थैंक यू फॉर कॉलिंग मां मज़ाक कयो दादा Thank you, पाण thank you, इलाही thank सुठा you, इंसान thank आहिनि ऐं टैलेंटेड होस्ट ऐं सिंगर आहिनि इलाही मज़ो ईंदो आहे दादा सां कमु करे ॾाढो मज़ो ईंदो आहे हमेशह सां ऐं सिखण लाइ बि इलाही कुझु मूंखे त मिलियो आहे दादा ईअं न ईअं कर ईअं न ईअं कर हे सही कोन्हे अल्फाज़ सही ॻाल्हाए इलाही सुठे नमूने खां सम्झाईंदा आहिनि दादा तमामु हिकिड़ो ग्रेट माण्हू आहे कचहरी में बि असांजी हुन ॾाढी पाण में जेको आहे न अंडरस्टैंडिंग आहे तारीफ़ ॿुधायो थोरी कंहिंजी अमित शाह जी अमित शाह जी मां कहिड़ी तारीफ़ कयां अमित शाह पाण ई तारीफ़ आहे अमित शाह ग्रेट आहे त मतिलबु अहिड़ी कोई शइ न आहे जंहिंमें हुन में नेगेटिव हुजे तमामु डाउन टू अर्थ आहे तमामु मां हिन सां गॾु ट्रेवल कयो आहे असां जंहिं महिल होजमालो कंदा हुआसीं त एतिरा माण्हू तंग कंदा हुआ तस्वीरुनि लाइ सेल्फियुनि लाइ माना कपिड़ा छा सां पिया छिकींदा हुआ परेशान कंदा हुआसीं पर कॾहिं कंहिं माण्हू खे हिन धड़को न ॾिनो कॾहिं कंहिंखे धिको न ॾिनई या कॾहिं कंहिंसां मुंहुं ख़राबु न कयईं हज़ार माण्हू हज़ार ताईं फोटो कढायईं माना बीठो रहियो पाण शो खां पोइ बि माना बीठो रहियो भले कढाइनि मूंसां पर काशिफ कंहिंखे शौहरत मिली वेंदी आहे इज़त मिली वेंदी आहे त पोइ इरिटेट थींदा आहिनि यार हिननि खे परे कयो हीअं कयो हूं इहे छो थींदो आहे इहे जेके आहे न उहा इहो सम्झो त इहो गुरूर आहे ऐं गुरूर अलाह खे पसंदि न आहे और इहो इन आर्टिस्ट जी एज घटि हूंदव ऐं फेस जेको फैंस आहिनि पब्लिक आहे त आर्टिस्ट आहे न हा न अगरि हो ई न हुजे त पोइ आर्टिस्ट छा जो इहो मां हिनखे उस्ताद जेको आहे शमन अली खे ॾिठो आहे उहो बि तमामु माना सुठो आहे पंहिंजे फैंस सां मिलण लाइ ईअं मां मुमताज़ मौलाई खे बि ॾिठो आहे उहो बि पंहिंजे फैंस सां तमामु प्यार सां मिलंदो आहे तमामु नजफ़ भाउ बिल्कुलु त इहे ॾिसो अॼु इहे हर माण्हू हर कंहिं जॻह ते आहे त हुन में का क्वालिटीज़ आहिनि ईअं न आहे त रुॻो ॻाइण ई न हूंदो आहे न सही हुनजी माना इख़लाक़ पर्सनैलिटी बिल्कुलु अलाह साईं जेको आहे न पोइ इहो माण्हू जे दिलनि में दुआ निकिरंदियूं इहे दुआउनि सां माण्हू मथे पुॼंदो आहे वरी तव्हां दुआ ते मूंखे न ॾिसो प्रे निकिरंदी आहे सर मतिलबु मुंहिंजो नालो दुआ आहे मां दुआ तव्हां ते छो ॾिसंदसि मतिलबु त गौर सां ॾिसो मैं नहीं ये सब देख रहे हैं क्या देख देखिए रहे हैं? ये शिद्दत की निगाहें मतलब ये दुआ है मेरी कब से। कुछ सी दुआ ये दुआ है मेरी कब से नहीं शोएब भाई ये कौन सी दुआ है जो आज तक नहीं मिल रही मतलब ये मेरे दुआ अलावा मेरी तो कब इधर से दुआ जो कोई है ही नहीं दुआ पूरी में हुई मतलब है दुआ अब से। बलोच थी वो तो अभी यहाँ पे है ही हाँ, नहीं तो ये गाना भुट्टो, सॉरी ये गाना गा रहे हैं कि ये दुआ है मेरी कब से कब से है आपकी दुआ कौन है आपकी दुआ आज तो क्लियर करें मेरी कोई दुआ नहीं है फिर ये शिद्दत की भरी निगाहों से क्यों देख रहे हैं आपकी तो कोई गर्लफ्रेंड भाई वगैरह दुआ नहीं थी बद्दुआ दे ये मुमकिन नहीं। हाँ मुझे तू दगा दे ये मुमकिन नहीं मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया मुझे लगता है शेब भाई की कोई दिल में दुआ है जो कबूल नहीं हो रही है दुआएं तो अल्लाह रब्बुल आलमीन ने सब दिया हुआ शुक्र अल्हम्दुलिल्लाह और ज़ाहिर दुआ तो दुआ ही होती है अभी भी बहुत सारी ऐसी ख्वाहिशें हैं अभी और हम भी आपको दुआ ही दे रहे हैं दुआ हाँ जी हम दुआ ही दे और रहे हैं बहुत अच्छा होता है ना जब अक्सर हम फोन करते हैं लोग कहते हैं दुआ है आपकी तो कितना अच्छा लगता है ना बिल्कुल सही बात है दुआ है आपकी दुआ है आपकी यही हो सकता है मैं हूँ सबकी पर किसी की हो नहीं सकती बात सीधी भाई अपने ऊपर क्यों हर दुआ बात की बात अपने- नहीं नहीं मैं तो एक भाई नॉर्मल हम बात कर एक रही हूँ कॉल करते हैं हम किसी को देखिए मेरी बात बोलते हैं, आप सुनिए, कैसे मैं हैं क्लियर कर रही हूँ मैं क्लियर कर रही हूँ ना ना आप क्यों क्लियर कर रहे मैं हैं सिर्फ शेब भाई ऐसी को कोई clear बात कर है ही रही नहीं, आप हूँ। क्यों मैं clear- हूँ सबकी पर मैं किसी की हो नहीं बाबा सकती का गाल आहे ही को ना तो छोटी क्लियर कर आप कॉल करते हो किसी को खवातीन और कैसे आप? हजरात सुन रहे हैं आप लोग लोग क्या कहते हैं? इधर झगड़ा शुरू हो दुआ गया है है आपकी। दुआ है आपकी तो हमने बोला अच्छा आपने बताया नहीं और शेब भाई ये शो है हम नॉर्मल नहीं बैठे हम इधर ही लड़ना शुरू हो गए तो ये तो तुम्हारे शो की खूबसूरती है क्या हम लड़ रहे हैं? ये रेटिंग बढ़ाएगा तुम्हारा शो हम लड़ रहे हैं ये हमारी खूबसूरती है कहाँ लड़ रहे हैं? तो बात कर रहे हैं नहीं हम एक जनरली बिल्कुल नेचुरल बिल्कुल बात कर रहे हैं नेचुरल दुआ है कैसे आपकी? नेचुरल नेचुरल भाई जाहिर बात है कोई फ़ोन करता है हेलो हाँ जी क्या हाल है वो ये कहते हैं दुआ है आपकी काशिफ भाई दीदी थैंक यू सो मच सर काशिफ तव्हां सां टाइम कढी आया आहियो ऐं टाइम कीअं गुज़री वियो ख़बर कोन पई लास्ट में तव्हां छा महसूसु थींदो लास्ट में मैसेज इहो आहे त बसि जियो और जीने दो ऐं पंहिंजूं ज़िंदगियूं सुठियूं करण लाइ ॿियनि जो ज़हर न कयो हैप्पी रहो ख़ुशि रहो सुठो म्यूज़िक ॿुधो छो जो मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे सुठो म्यूज़िक ॿुधंदव तव्हांजी रूह सुठी थींदी ख़राबु म्यूज़िक ॿुधंदव तव्हांजी रूह ख़राबु थींदी तव्हां नेगेटिव थींदव त मौसीक़ी हिकिड़ी पॉज़िटिव शइ आहे त हिनखे तव्हां पॉज़िटिव वठो हिनखे ऐं इंजॉय कयो पंहिंजी ज़िंदगी हिकु दफ़ो मिलंदी आहे हिनखे बहितर कयो हिनखे फज़ूल कमनि में न विञायो पंहिंजो को एम ठाहियो स्पेशली जेके असांजी यूथ आहे जेके पढ़नि था स्टूडेंट्स जेके हाणे पंहिंजे कैरियर बिल्डिंग में जेके लॻल आहिनि त ज़िंदगी हिकु दफ़ो ई मिलंदी आहे अॼुकल्ह जेके नौजवान नसल पबजी ऐं फलाणो टी मोबाइल में लॻा पिया हो इहे सभु शयूं वक़्ती आहिनि असांजे दौर में वीसीआर हूंदी हुन वीसीआर वॾी तमामु ॻाल्हि हूंदी हाणे मोबाइल तमामु वॾी ॻाल्हि आहे
इन्हनि शयुनि खां हटी करे हाणे जेको तव्हां पंहिंजे फ्यूचर ॾे सोचो। ज़िंदगी हिकु दफ़ो मिलंदी आहे, महिनत कंदव 4-5 साल, तव्हांजी अॻियां ज़िंदगी सुठी गुज़रंदी। हाणे मज़ो वठी वठंदव ज़िंदगी जो त अॻी ज़िंदगी तव्हांजी ख़राबु थी वेंदी। 4 साल सुठी गुज़ारणी आहे या पूरी ज़िंदगी सुठी गुज़ारणी है, वो डिपेंड तव्हां ते थो करे। थैंक यू सो मच। शिव भाई, आप क्या मैसेज देना चाहेंगे? मैं यही मैसेज देना चाहूँगा, जो हम कचहरी कर रहे थे भी इससे पहले, उसको मैं क्लियर कर दूँ कि जी कहते हैं सुन्नत है, मौला अली की से भी कॉल है कि अपनी इंसानियत के लिए, हर इंसान के लिए दुआ कीजिए। आप किसी के लिए दुआ करते हैं सही। तो अल्लाह रब्बुल आलमीन फिर आपकी तमाम तर मुश्किलात को हल करता है। तो मेरी यही आप सबसे व्यूवर्स से गुजारिश है कि अपने लोगों के लिए उसमें बुराइयां ना ढूंढें, बल्कि उनके लिए दुआ कीजिए ताकि आपकी तमाम तर मुश्किलात हल हो जाएं। आमीन आमीन आमीन। मेरी तरफ से यही मैसेज है, मेरी तरफ यही मैसेज है, जिते हो जो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, कि तव्हांजी ज़िंदगी खां निकिरी वियो आहे त हुननि खे यादि न कयो, पंहिंजी लाइफ खे अॻियां वधायो। आख़िरी मां सर काशिफ सां जेको आहे असां कलाम ॿुधंदासीं। ही गीत आहे शमल अली तमामु मुंहिंजा फेवरेट सिंगर आहिनि, मुंहिंजे घर में तमामु वणंदा आहिनि ऐं मुंहिंजा सुठा दोस्त बि आहिनि, उन्हनि खे डेडिकेट कंदासीं। और मैंने म्यूज़िक में कोताही कर ली है थोड़ी सी। बोतल ते इल्ज़ाम वजायो आ, बोतल ते इल्ज़ाम वजायो आ, मूंखे तुंहिंजे नीहं नचायो आ, मूंखे तुंहिंजे नीहं नचायो आ। बोतल ते इल्ज़ाम वजायो आ, मूंखे तुंहिंजे नीहं नचायो आ, मूंखे तुंहिंजे नीहं नचायो आ। तुझे हुस्न जी हाका हर पासे, 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 जंहिं बि ॾिठो हुन होश विञायो आ, मूंखे तुंहिंजे नीहं नचायो आ, मूंखे तुंहिंजे इश्क नचायो आ। बोतल ते इल्ज़ाम वजायो आ, बोतल ते इल्ज़ाम वजायो आ, मूंखे तुंहिंजे नीहं नचायो आ। मोहब्बत में मत होश ॾिसी, तुंहिंजी मोहब्बत में मत होश ॾिसी, तुंहिंजी मोहब्बत में मत होश ॾिसी, तुंहिंजी मोहब्बत में मत होश ॾिसी, लोग चए हिन पी तो सवायो आ, लोग चयो हिन पी तो सवायो आ, मूंखे
तुझे नीह नचायो मूंखे तुझे इश्क नचायो बोतल ते इल्ज़ाम वजायो बोतल ते इल्ज़ाम वजायो मूंखे तुझे प्यार नचायो मूंखे तुझे इश्क नचायो मूंखे तुझे नीह नचायो मूंखे तुझे नीह नचायो